अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ताहिरा जोयो अस्सलाम वालेकुम अवल नाम अलाह जो जोड़ींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो जिनी डांद न विझ तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे केॾी न ख़ूबसूरत दुआ आहे ऐं शुरूआति जॾहिं सुबुह जी कजे थी ऐं माना हिकिड़ो असांखे शुरू खां असांखे इन ॻाल्हि जी पक हूंदी आहे त हर इंसान हर जानवर हर पखी हर कंहिंजो रिस्क रब पाक जे तरफ़ खां फिक्स्ड हूंदो आहे ऐं तव्हां जॾहिं उथंदा आहियो तव्हांजा कमकार सभु फिक्स्ड हूंदा आहिनि पर पखी पखण जीत जहिड़ा सभिनीनि जो रिस्क रब पाक ॾींदो आहे। सुबुह सुबुह जी शुरूआति आहे जॾहिं आउं घर खां निकिरंदी आहियां ईंदी आहियां त खोड़ सारियूं शयूं खोड़ सारा माण्हू खोड़ सारनि माण्हुनि जूं ज़िंदगियूं यकीननि कंहिं माण्हू खे पाण ॾिसूं था त हिकिड़ो पोयां उनजो पाछो हूंदो आहे हिकिड़ो पोयां पूरी ज़िंदगी हूंदी आहे कॾहिं कॾहिं उहा बि इर्द गिर्द फिरंदी आहे त तव्हांखे खोड़ सारा ख़्यालात तव्हांजे ज़हन में जनम वठंदा आहिनि ऐं स्टूडियो में जॾहिं ईंदी आहियां त स्टूडियो असांजो ॾाढो ख़ूबसूरत आहे। जॾहिं ईंदा आहियूं ऐं पोयां तव्हां जॾहिं असांजे पोयां ॾिसंदा हूंदा अव्हांखे ख़ुशहाल सिंध जो हिकिड़ो मंज़र यकीननि महसूसु ज़रूरु थींदो हूंदो। सो ईअं ई असांजा ख़्यालात बि ख़ूबसूरत हूंदा आहिनि ख्वाब हूंदा आहिनि त वापसि इहा सिंध ईअं ई ख़ुशहाल थिए ईअं ई जेको आहे धरती पंहिंजे रंगनि में वापसि रंगजी वञे ऐं जेकी बदमनी आहे मसइला सभु ख़तमु थियनि हर माण्हू सुखियो सताबो थिए। ऐं हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे उमेद त तव्हां छंछरु पंहिंजो मोकिलनि जो जेको ॾींहुं आहे उहो सही तरीक़े सां गुज़रंदो तव्हांजा कम पूरा थिया। तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं मोकल मिलंदी आहे। असां कल्ह ज़ोरी मोकल कईसीं असांखे उहा मोकल असल में इलेक्शन जे करे असांखे रोज़ु अचिणो पवंदो आहे रोज़ु ज़ाहिर नाज़रीन खे असांजे जेके ॾिसंदा उन्हनि खे बाख़बर रखिणो हूंदो आहे। पोइ इलेक्शन सेल प्रोग्राम हुजे मेरान टीवी जूं ख़बरूं हुजनि उन खां पोइ इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म हुजे किथे छा पियो थिए त इन जे करे सो कल्ह मूंखे मतिलबु त तमामु घणा ज़रूरी कम थी पिया इन जे करे कल्ह मां उड़ी आयुमि। सो इन जे करे जीअं ई प्रोग्राम पूरो थींदो त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी क्लास थियण वारी आहे। सो उमेद त नाज़रीन तव्हां ख़ैरियत सां हूंदा ऐं मौसम ते ई पाण अचूं त मौसम मरी ऐं हिन पासे जेको KPK वारो पंहिंजो सॼो पासो आहे हिते थधि तमामु घणी वधी वई आहे ऐं ईअं थियो आहे जो हुते कल्ह खां वठी बरसाति बि हले पई ऐं बर्फ़बारी बि थिए पई। इहा सुठी ॻाल्हि आहे इहा सुठी ॻाल्हि आहे त मौसमी बरसातूं ऐं बर्फ़बारी हुजे पर हिन दफ़े अञा कुझु लेट थी वियो आहे इलाही लेट थियो आहे ऐं ॿियो बर्फ़ हींअर पवणु शुरू थी आहे चारसदा में ऐं पिशावर जो सॼो एरिया जेके जाबलू जेको इलाइक़ो आहे उते मरी में ऐं गर्मी पद हुननि ॿुधायो त -2 -3 ईअं पियो हले -5 ताईं हले पियो ऐं ही पूरो हफ़्तो तव्हांजो मतिलबु त सॼे मुल्क में बरसातुनि जी नक़ती बि कई आहे ऐं सॼे मुल्क में थधि वधण जी नक़ती कई आहे त हीउ सियारो जेको आख़िरी थी सघे थो सटको अञा ॾेई वञे हीउ हफ़्तो। सो सूरत हाल इहा ई आहे मौसम जी ऐं कल्ह मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि करे चारसदा वारे पासे ऐं बालाकोट वारे पासे ज़लज़लनि जा लोॾा आया ऐं 5.1 सेक्टर उन्हनि ते स्केल कयो हुयो रेक्टर स्केल ते जेको आयो हुयो। सो अलाह साईं ख़ैरु करे अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़-अमान में रखे ऐं इन्हनि कुदरती आफ़तुनि खां बि मौसमी जेके आफ़तूं अचनि थियूं उहे मौसमी त असांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि। बर्फ़बारी थिए पई त सम्झो त हीअ असांखे जून जुलाई में पाणी मिलंदो। पाण गुज़िरियल प्रोग्राम में जेको असांजो जुमे ते प्रोग्राम हुन ते असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसीं त असां हिन साल हुननि मुआशी माहिरनि इहो चयो आहे त असां ॾुकार ॾांहुं पिया वञूं त इहा ॾाढी सुठी ख़बर आहे ॾाढी सुठी मतिलबु शइ आहे त हुते बर्फ़बारी थिए पई बरसातूं थियनि पियूं त इहा जेका बर्फ़ ॼमंदी उहा सम्झो त मार्च अप्रैल में असांजे लाइ पूरो हिकिड़ो जेको आहे न सुठो पैकेज ईअं सम्झो तव्हां गॾु थी वियो। हूअं बि असांजी जेका सरज़मीन आहे एरिड ज़ोन इन ज़मीन खे चयो वेंदो आहे या त असां घणो तणो ख़ुश्कीअ खे मुंहुं ॾींदा आहियूं या त घणो तणो असां पाणीअ खे ॿोॾि वारी सूरत हाल खे मुंहुं ॾींदा आहियूं ऐं पाण खे ख़बर आहे असां वटि जेका सूरत हाल वञी बचंदी आहे त माण्हू दरबदर थींदा आहिनि। बहरहाल जेको नेचर जो रिवेंज हूंदो आहे मां हमेशह चवंदी आहियां त नेचर जो जेको बदिलो हूंदो आहे उहो बेहद इंसान खे लोॾे छॾींदो आहे। तॾहिं तव्हां थोरो माहौल दोस्त इंसान जेसीं ताईं कोन थो थिए तेसीं ताईं तव्हांखे उहे फ़ाइदा कोन हासिलु थींदा ऐं ॿियूं 2-4 ख़बरूं ज़रूरु असां तव्हां सां वंडींदा। बिल्कुलु ख़बरूं सभिनी खां पहिरीं जेका ख़बर आहे उहा हिन वक़्तु थिए पई छाकाणि जो इहो लॾो बि मुंहिंजो आहे ऐं असां ज़ाहिर आहे तव्हांखे सहाफ़ी अची मुख़्तलिफ़ ख़बरूं ॾियनि था पंहिंजी जान जोखे में विझी ख़बरूं ॾियनि था ऐं उनजो मक़सदु इहो आहे त असांजा जेके नाज़रीन आहिनि उनखे ख़बरूं ॾियूं। इदारनि जो असां जेके सहाफ़ियुनि जे मथां प्रेशर हूंदो आहे त महिरबानी करे इन्वेस्टिगेटिव ख़बरूं ॾियो मुल्क में छा पियो थिए त हिन वक़्तु असां लाइव वञूं पिया। हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी पई थिए उन पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी उहा आहे त जेका सहाफ़ियुनि खे तंग कयो पियो वञे
ख़ासि करे FI जे तरफ़ां जेको सहाफ़ियुनि खे हिरासत कयो वियो आहे गुज़िरियल ॾींहंनि में, उन्हनि ते घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में 32 सहाफ़ी आहिनि। उनजो सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो आहे। हिन वक़्तु जस्टिस फाइज़ ईसा उनजी ॿुधणी, उनजी सरबराही में 3 रुकनी बेंच हिन वक़्तु उहो केस हले पियो। ऐं हुन में FIA वारा ऐं ॿियूं जेके बि उन जूं इदारा आहिनि उते नुमाइंदा उन्हनि जा मौजूदु आहिनि। ऐं जस्टिस फाइज़ ईसा उन्हनि खां सवाल कयो आहे त तव्हां असांखे सहाफ़ियुनि जा केसिस ॿुधायो त कहिड़ा आहिनि, को हुननि को क्रिमिनल आहिनि, को कंहिं रिकॉर्ड में पेश आहिनि, को कंहिंमें आहिनि। त उहो सॼो हिन वक़्तु उहा ॿुधणी हले पई। जीअं असां लाइव आयासीं त हू बि लाइव अची विया आहिनि ऐं उहा ॿुधणी हले पई। अहिड़ी रीति सुप्रीम कोर्ट में अॼु 3 खां 4 जेके ॿुधणियूं अहम आहिनि, उहा अख़्तर मैंगल जा जेके नामज़दगी काग़ज़ आहिनि उन्हनि ते एतिराज़ हलियो पिए। इन खां अलावा 2-3 जेके आहिनि कैंडिडेट्स आहिनि जेके चूंडुनि में बीठल आहिनि, उन्हनि जी ॿुधणी अॼु उहा थियणी आहे। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। पर अहम केस इहो आहे त सहाफ़ियुनि जे हवाले सहाफ़ी केतिरियूं ई मुश्किलातूं ॾिसनि था। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त कीअं हू पंहिंजो जेको आहे तव्हां सहाफ़ती पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾींदे शहीद थी वञनि था, उन्हनि खे मारियो वञे थो, उन्हनि जे बचनि खे अगवा कयो वञे थो, उन्हनि जे लाइ केतिरा ई मतिलबु दर बंदि कया वञनि था, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ख़बर जे पर उन्हनि जी जंग हमेशह जारी रहंदी आहे। आम माण्हू जो आवाज़ आला इदारनि ताईं नाज़रीन तॾहिं ई पहुचंदो आहे जॾहिं असांजा सहाफ़ी पंहिंजी जान जा नज़राना ॾेई छॾींदा आहिनि, पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾिसो तव्हां ताज़ो जान मोहम्मद महर वारो वाक़ियो आहे, कल्ह को वाक़ियो लॻे थो, पर उनखे बि जेको आहे 4 महीना थिया आहिनि। 14 अगस्त ते हू 14 अगस्त जी राति जो हुनजो मर्डर थियो आहे। अॼु ॾींहं ताईं हुनजा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। अॼु ॾींहं ताईं हुन केस में का अहिड़ी का अॻभराई न आई आहे ऐं मुर्गो अञा उन्हनि जूं ज़मानतूं मंज़ूरु कयूं पियूं वञनि। इहो ॾाढो तकलीफ़ ॾींदड़ सूरत हाल हूंदी आहे। ऐं उनखां पोइ केरु चवंदो त असां सहाफ़त में अची पंहिंजूं जानियूं ऐं पंहिंजा बचा ऐं पंहिंजो सॼी ज़िंदगियूं असां अची दरबदर पर उनखां पोइ बि उनजे बावजूदि बि असां ॾिसूं था त असां वटि सहाफ़ी दिलो जान सां पंहिंजो कमु करे रहिया हूंदा आहिनि, पंहिंजे शोबे सां भरपूर निभाईंदा आहिनि। ऐं तव्हां बि इन ई लिस्ट में अचो था। हीअ बि सूरत हाल जेका हले पई इलेक्शन जी, उन्हनि में सहाफ़ियुनि जो तमामु वॾो किरदारु आहे। ऐं असांखे त मतिलबु इहो चयो वेंदो त तव्हां तजियो बि न कयो त केरु खटींदो केरु हाराईंदो, ऐं तव्हां या एनालिसिस तव्हां कीअं था कयो त हुनजो पासो ॻरो आहे हुनजो पासो घटि आहे। इहो बि असांजे लाइ वॾो मसइलो पैदा थियो। हिकिड़ो बि जुमिलो ॻाल्हायूं था त हिन पासे हिन जा कैंडिडेट्स वधीक था लॻनि त मुखालिफ़ चए थो त हुन खां पैसा वठी आया आहियूं ऐं तव्हां इहो कीअं था कयो त इवन कोर्टुनि में अची बीह रहंदा आहिनि। स्क्रीन जो ॾिसो न हिकिड़ो पूरो असरु पवंदो आहे आम आवाम ते, हर माण्हू ते, बल्कि हर तबिके में जेके असां वटि जेका बि आवाम आहे उन ते स्क्रीन जो तमामु गहरो असरु पवे थो। त एनालिसिस यकीनन हिकिड़ो प्रेशर बिल्कुलु। पाण इलेक्शन ते ॻाल्हायूं त जीअं जीअं इलेक्शन जा ॾींहं वेझा अचनि पिया, हाणे हीअ आख़िरी ॾहाको आहे, मुंहिंजे ख़्याल में हाणे 11 ॾींहं वञी बचा आहिनि इलेक्शन चूंडुनि में 8 फरवरी में। सो ईअं आहे त जीअं जीअं ई पाण ॾींहंनि जे वेझो वञूं पिया, मतिलबु बदमनी वधे पई, उम्मीदवारनि जा पाण में झेड़ा वधी विया आहिनि, सरगर्मियूं मतिलबु हिकदमि तेज़ थी वियूं आहिनि। सरगर्मियूं भले तेज़ हुजनि, अमन अमान सां सॼी सूरत हाल थिए, पर पाण में विढ़ण, उन खां पोइ हिन सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जे करे, हिकिड़े वोट जे करे पंहिंजा रिश्ता ख़तमु करणु, इहो तमामु सूरत हाल जेको आहे ख़तरनाक सूरत हाल आहे। राति देरि सां कराची में हिकिड़ो वॾो झेड़ो थियो आहे ॿिनि पार्टियुनि जे विच में। ऐं इदारनि सिक्योरिटी इदारनि चयो आहे त उन पार्टियुनि जा नाला डिस्क्लोज़ न कयो, छाकाणि वरी ॿियनि हंधनि ते इहो असरु पवे थो। त उन में हिकिड़ो ॼणो क़तलु थी वियो आहे, 48 सालनि जो फराज़ नालो आहे हुनजो। नाज़माबाद में इहो झेड़ो थियो, हुन खां पोइ हुन में फायरिंग थी आहे ऐं उन फायरिंग दौरान हिकिड़ो माण्हू क़तलु थियो आहे, हिकिड़ो ज़ख़्मी थियो आहे। उन्हनि उते जेके माण्हू हुआ मुश्तल माण्हू, उन्हनि गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। सो उते नाज़माबाद में हिन वक़्तु बि सूरत हाल तमामु ख़राबु आहे, उते हिकिड़ी छिकताण वारी सूरत हाल हले पई। ऐं इहो पंहिंजो हिकिड़ो पूरो सिनेरियो असां वंडींदा हलूं पिया। ऐं छा आहे त जीअं तव्हां शेयर कंदा हलिया आहियो, इलेक्शन जे टाइम में बदमनियूं ऐं इन तरह जा वाक़ियात बिल्कुलु। ऐं अहिड़ी रीति वरी पाण इलेक्शन जूं तकड़ तकड़ में ख़बरूं ॿुधाईंदा हलूं, असां वटि गेस्ट बि आहिनि ऐं खोड़ ॻाल्हियूं आहिनि। ऐं कल्ह आसफा भुट्टो लियारी में हुई, उन्हनि चयो पियो त असां पंहिंजो अवाम दोस्त गरीब दोस्त असां वटि मंशूर आहे, असां वाइदो कयूं था त गुरबत ऐं बुख जो ख़ात्मो कंदासीं, तव्हां बिलावल भुट्टो खे चूंडियो ऐं असां हिन पाकिस्तान जी तक़दीर बदिलाईंदासीं। अहिड़ी रीति आसिफ अली ज़रदारी साहिबु हब में कल्ह हुननि जलसो कयो, पर हुनजी यकजहती बलोच भाइरनि सां हुई ऐं हुननि चयो त बलोचनि जी जेका फलाह आहे, बलोचनि जो जेको आहे उहा जमहूरियत में आहे ऐं हथियार खणण सां कुझु बि न थींदो, हथियार खणण सां नुक़सानु थींदो। इहो सॼो हिकिड़ो सुनेरियो आहे जेको गुज़िरियल 2-3 हफ़्तनि खां हिकिड़ो सुनेरियो हले पियो बलोच भाइरनि सां, पोइ हुननि जी एहतजाज जो। अहिड़ी रीति कल्ह PTI जे तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं हुयूं ऐं सॼे मुल्क में हुनजो जेको बानी आहे हुननि जे चवण ते हुननि रैलियूं कढियूं। ऐं इन रैलियुनि दौरान 3 तलवार चौक ते जेको आहे उहा उते कराची में छिकताण पैदा थी, हुननि हिकिड़े पुलिस वारे खे जेको आहे हुनमें तशदुद करे ज़ख़्मी कयो वियो आहे उहो। ऐं उनखां अलावा PTI जा जेके मियां अज़हर अली उनखे पंजाब मां उन्हनि गिरफ़्तार कयो। कराची मां सिंध जो जेको PTI जो जेको सदर आहे अली पल ऐं जो भाउ शकील पर ऐं फिदा चौहान,
इन्हनि टिनी ॼणनि खे राति उन्हनि कल्ह खंबियो, राति इन टिनी खे जेको आहे उन्हनि आज़ादु कयो आहे ऐं पंहिंजो मियां अज़हर खे बि उन्हनि आज़ादु करे छॾियो आहे। अहिड़ी रीति ANP कल्ह वॾो जलसो कयो, पर ANP जेका ॻाल्हि कई उहा ॾाढी सुठी कम वारी ॻाल्हि हुई। ऐं एमन वली ख़ान जो नालो हुयो जेको ANP हुन वक़्तु सदर आहे, अवामी नेशनल पार्टी हो, उन चयो आहे त हीउ जेको तव्हां सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी हुई 18वीं तरमीम में, ऐं 18वीं तरमीम हिकिड़ो वॾो मौज़ू आहे, वॾो बहस पाण जेतिरो ॻाल्हायूं उहो घटि आहे। उन इहा ॻाल्हि कई त 14 साल गुज़रण जे बावजूदु तव्हां 18वीं तरमीम ते अमल छो नथा कयो, त सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार कयो वियो, इदारनि खे उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियार ठाहियो वियो। उन में केतिरियूं शिकियूं आहिनि ऐं माण्हू जेके दोस्त 18वीं तरमीम बाबति ॼाणनि था उन्हनि खे ख़बर आहे त इहो 18वीं तरमीम आहे छा, त उन इहा ॻाल्हि कई त 18वीं तरमीम ते तव्हां अमल छो नथा करायो। सो 18वीं तरमीम जे हवाले सां वॾियूं शयूं आहिनि ऐं हिते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। उन खां अलावा इलेक्शन कमीशन प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स ऐं असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स जे लाइ हिदायतनामो जारी कयो आहे त तव्हांखे पोलिंग स्टेशन्स ते कंहिं वक़्तु पहुचणो आहे, कहिड़ियुनि शयुनि जी तव्हांखे एंट्री करणी आहे, कहिड़ियुनि शयुनि जो तव्हांखे मतिलबु ख़्यालु रखिणो आहे, पंहिंजे पोलिंग अमले खे तव्हांखे कीअं हलाइणो आहे, ज़ाब्ता इख़लाक़ जारी कयो आहे। पोयां मां ॾिसंदी हलां पई न त इलेक्शन जे हवाले सां आम आवाम खे ॾाढो अलर्ट कयो वञे पियो, पर उनखां अलावा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि क्लिक थिए पई ऐं मां सम्झां थी हर शऊर वारो जेको माण्हू हूंदो या पढ़ियल लिखियल जेको तबिको हूंदो उनखे इहा ॻाल्हि बार बार नॉक ॾिनी हूंदी ज़हन में, जीअं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न दरवाज़ो ठड़कंदो आहे ऐं असां वञी डोड़ी दरवाज़ो खोलींदा आहियूं केरु आहे, त कुझु ॻाल्हियूं बि ज़हन ते ईअं ई अची ठक ठक कंदियूं आहिनि। त आम माण्हू जेको घर में उहा औरत जेका वेठी आहे बहिराड़ी में, उहे ॿार जेके न्यू आहिनि जेके पहिरियों दफ़ो वोट ॾियनि था, त उन्हनि खे कीअं अवेयर कयो वञे ऐं छा छा तरीक़ेकार हूंदा आहिनि जीअं तव्हांजो वोट रद्द थिए थो। ब्रेक खां पोइ अची वापसि ॿुधायूं अची। इलेक्शन कमीशन वारनि इहो ॿुधायो आहे त 90,000 टोटल पोलिंग स्टेशन्स आहिनि, जंहिंमें 25,000 मर्दनि जो आहिनि, 23,000 औरतुनि जूं। सिंध में जेको आहे 19,000 पोलिंग स्टेशन्स आहिनि, पंजाब में सिंध में 29,000 ऐं पंजाब में को 50,000 ठहंदियूं। सो नाज़रीन केॾांहुं बि न वञो, खोड़ ख़बरूं कढूं, इलाही मामलनि ते तव्हां सां ॻाल्हाइण लाइ असांजा गेस्ट आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थींदव, पर हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुबह में। नाज़रीन पहिरियों ॿिए भलीकार ऐं सुबह मेराण में तव्हांखे भलीकार चऊं था। तायरा भलीकार व्यूअर्स तव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि खे असां प्रोग्राम में वेलकम चवंदासीं। प्रोग्राम जो पैटर्न तव्हांखे ख़बर आहे, हिन वक़्तु असां खे अवां लाइव ॾिसी रहिया आहियो पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते, ऐं सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त ॾिसंदा बि आहियो, वरी गॾो गॾु असांजी ख़ूबसूरत जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे बि कोशिशि कंदा आहियूं त अवां ताईं ख़ूबसूरत तरीक़े सां हिन प्रोग्राम खे असां पहुचाए सघूं। जेके बि ॻाल्हियूं आहिनि पर असर बि मतिलबु उन्हनि ते अमल बि कंदा आहिनि। कहिड़ो इक़बाल जो शेर आहे, पर न दिल से जो निकलती है बात असर रखती है, पर नहीं ताकत परवाज, ईअं आहे ताकत परवाज रखती है, पर नहीं मगर ताकत परवाज रखती है। सो ही कल्ह हिकिड़ा दोस्त मूंखे मिलिया हुआ ॻोठ में, त चईं असां तव्हां सुबह मेराण ॾिसंदा आहियूं, तव्हां ॾाढियूं भलियूं ॻाल्हियूं कंदा आहियो ऐं तव्हां असांखे जेको आहे ख़ुशि करे छॾींदा आहियो। हिकिड़ो पोड़ो हुयो, मां कंहिं प्रोग्राम में हुअसि, जीअं मां हीअं स्टेज तां लथसि न, सफ़ा झूनो पोड़ो हुयो, आयो अची वॾो भाकुर पातई, चई मां तोखे सुबुह जो प्रोग्राम में ॾिसंदो आहियां, मेराण टीवी आहे न, मेराण टीवी, मुंहिंजो हा मेराण टीवी, उन में तोखे मां ॾिसंदो आहियां, तूं मूंखे ॾाढो ख़ुशि करे छॾींदो आहियां। सो इहे तव्हां जूं मोहबतूं आहिनि। तव्हां इहा ॻाल्हि वंडी आहे, मां बि हिकिड़ो नंढिड़ो किस्सो आहे उहो बि पंहिंजे व्यूअर्स सां शेयर कंदी हलां। त असां वटि यानी घणा घणा माण्हू सुबुह सुबुह जे टाइम ते उथी ऐं फिक्स टाइम ते उहो चैनल रखी वेहंदा आहिनि त हा फलाणो प्रोग्राम आहे उहो असांखे ॾिसणो आहे। हिकिड़ा पेशेंट आहिनि ऐं उन्हनि जो कुझु सिवियर प्रॉब्लम आहे, उन्हनि जॾहिं मां उन्हनि जे साम्हूं वियसि त मूंसां मिलिया, मूंखे ॾाढी उन्हनि मोहबत ॾिनी, मथे ते हथु रखियो। असां वटि उअई कल्चर में आहे, नियाणियुनि खे तमामु मोहबत प्यार इज़त मान बख़्शियो वेंदो आहे। बिल्कुलु उन्हनि चयो सुबुह सुबुह जो जॾहिं तव्हां अची दुआई बैत पढ़ंदा आहियो, जॾहिं तव्हां शुरूआति ख़ूबसूरत कंदा आहियो, त उन वक़्तु मूंखां पंहिंजी बीमारी विसरी वेंदी आहे। त मूं यकीन कयो उहो कमेंट मुंहिंजे लाइ इलाही माना जो हुयो। अच्छा व्यूअर्स, खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां हिन प्रोग्राम में कंदासीं। ऐं चाहियां पई त आयल जेके असांजा मौजूद महिमान आहिनि ऐं उन्हनि जो तारीफ़ कराईंदी हलां। असां वटि मैडम साइमा इकराम साहिबा मौजूदु आहिनि ऐं मैडम साहिबा जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त पोयां 15 सालनि खां उन्हनि जो जेको यूनिवर्सिटी सां उहे जेके लिंक में आहिनि ऐं जहिड़े तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पियूं, मूंखे ॾाढो उन्हनि जो कमु ज़बरदस्त लॻंदो आहे। ॾाढो बहितरीनु उस्ताद आहिनि, मुल्क जी नामियारी यूनिवर्सिटी आहे, नंबर 1 जो जेके टॉप यूनिवर्सिटियूं उन्हनि में उनजो नालो अचे थो ऐं सुञाणप आहे नवल यूनिवर्सिटी। उन खां अलावा ॿारनि जी फिराए बहबूद, ॿारनि जी जेको उनजो फ्यूचर ब्राइटनेस आहे, फ्यूचर ते जेको कमु कनि थियूं, ॿारनि खे जेको मोटिवेट कनि थियूं, ॿारनि जा जेके केतिरा ई मसइला आहिनि उहे हल कनि थियूं ऐं तमामु नंढी उमिरि में उन्हनि जेका महिनत कई आहे, उन खां पोइ उन यूनिवर्सिटी में नमल यूनिवर्सिटी में असिस्टेंट डायरेक्टर थी हिते मौजूदु आहिनि असां वटि हैदराबाद में।
ऐं जेके दोस्त नमल यूनिवर्सिटी सां लाॻापियल हूंदा या जेके जिन जा ॿार पढ़ंदा हुआ जिन खे ख़बर हूंदी त हैदराबाद नमल यूनिवर्सिटी जेको कमु करे पई ऐं उहो शायदि असांजो जेके बि यूनिवर्सिटी जो हब आहे जामशोरो या ॿियो जेको हैदराबाद जे भरपासे में यूनिवर्सिटियूं इदारा आहिनि उहो एतिरो नथा कनि। उहो ज़ाहिर आहे सॼो टीम लीडर ते वञे थो। सो साइमा इकराम असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं साइमा इकराम सां असांखे खोड़ ॻाल्हियूं करणियूं आहिनि। नौजवान कहिड़े पासे पिया वञनि, उन्हनि जो साइकी कहिड़ी आहे, उन्हनि जो माइंड छा आहे, ऐं असां हाणे जेके इंटरनेशनल जेके असांजो लिटरेचर आहे असां केतिरो कनेक्ट आहियूं न आहियूं, ऐं हिन मुल्क में जेको आहे ॿारनि जी तइलीम जो मयार केतिरो पहुता। खोड़ सवाल आहिनि जेके मूंखे मैडम साइमा सां करणा आहिनि। मैडम साइमा, हम आपको सिंधी में बोलते हैं ना, असां तव्हांखे भली करे आया, खुश आमदीद कहते हैं हम आपको। बहुत शुक्रिया अदा। कैसी हैं आप? ठीक मैं है? बिल्कुल ठीक हूँ। तव्हीं ॿुधायो? वाह वाह। तव्हीं जे मूंखे परमिशन ॾियो त मां सिंधी ॻाल्हाए सघां थो, बट हाणे तव्हांजी टॉलरेंस ते ही डिपेंडेंस थींदी आहे, तव्हां मुंहिंजी सिंधी केतिरी समझ सघो आहे, तव्हां केतिरी मुंहिंजी सिंधी हज़म करे सघो था। आप लोग कैसे हैं? तव्हां सुठा उस्ताद आहियो ऐं तव्हां ॻाल्हाए सघो था ऐं जीअं पाण जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं जी त ज़ाहिर आहे उन में तव्हां वधीक थोरो सिखी बि वेंदा ऐं तव्हांजी फ्रिक्वेंसी में सेट थी वेंदी। लेकिन इसमें आई वुड से अदा कि बात ये है कि ये तो सिंध के कल्चर की डाइवर्सिटी की खूबसूरती है ना, कि उन्होंने मौका दिया है कि अगर मैंने गलत भी बोला है तो उन्होंने गलत को भी एक्सेप्ट किया और मुझे सीखने का मौका दिया है। तो इट्स अबाउट दी हम भी जब छोटे थे हमें उर्दू इतनी सही नहीं आती थी, हमने भी जब जाके एमए उर्दू किया तब जाके हमारी उर्दू सीखी। एंड स्टिल मूंखे हीअं फील थींदो आहे त एक्सेंट में सम हाउ एंड समवेयर असां वटि थोरो थोरो मसइलो दरपेश ईंदो आहे। वेल मां सम्झां थी इंटरनेशनल असांजो हिकिड़ो उसूल आहे त तव्हां जेका बि ॿोली ॻाल्हाइणु चाहियो था उनमें तव्हां ग्रामर खे कोन ॾिसंदा आहियो, पर तव्हां चाहींदा आहियो त फ्लुएंसी ते आउं कमु करियां ऐं उनखां पोइ यकीनन तव्हां ॿोलियुनि ते अबूर ज़रूरु हासिल करे सघो था। वेल असां तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहे? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप भी खैरियत से होंगे उम्मीद है। गुड मॉर्निंग से मुझे याद आया कि मतलब कि हम देखते हैं कि सर्दियों में उर्दू स्पीकिंग्स के घर में और सिंधी स्पीकिंग्स के घर में हम तो मक्खन की कोशिश करते हैं कि हम कोई बुसरी वगैरह खाएं, तो आप लोगों का क्या होता है नाश्ता में? शायद पाए वाए होते हैं इस तरीके से? नहीं, असल में ये है कि मैं वैसे तो सारा फूड ही हमारा है, पाकिस्तान का है, लेकिन चूंकि मेरा ताल्लुक लाहौर से है तो हम भी लाइक के आप बुसरी कहते हैं तो हम उसको मीठी चूरी कहते हैं। सो बेसिकली कि वही सेम पैटर्न है, थोड़ा सा डिफरेंस है, वही बटर है, वही जगरी है। और नहीं बीइंग लाहौरी पाए तो खैर हम कभी इनकार नहीं कर सकते लेकिन ये है कि वो उसमें ये जो बुसरी है और वो बिल्कुल ऐसी है जैसे कि आई रिमेम्बर कि मेरी दादी और मेरी फुप्पो वगैरह घर में चूरी के नाम से बनाते थे, तो हमारी जो बिल्कुल कॉमन है वो बुसरी और चूरी खाने में। मैडम साहब, किस तरीके से आपने जर्नी स्टार्ट की और लाहौर से निकलना, फिर उसके हालांकि मैं इस प्रोग्राम में आपसे पूछ चुकी हूँ, लेकिन हम चाहेंगे जो है क्या कहते हैं मतलब कि स्ट्रगल करना फिर उस पे पहुंचना, हम चाहेंगे थोड़ा सा हमें आप मुख्तसर बताएं कि जी। अच्छा, इसमें ये था कि एक तो पेरेंट्स का बड़ा हाथ होता है और पेरेंट्स तो वैसे हर किसी के ही चाहते हैं कि हमारे बच्चे जो हैं वो बेहतर से बेहतर जगह पर चले जाएं। लेकिन मैं ये बात जरूर इसमें शेयर करूंगी जो कि मैं अक्सर पब्लिकली शेयर करती हूँ और कभी कभी मेरी अम्मा थोड़ी सी पॉसेसिव भी हो जाती है मेरी इस बात के ऊपर। अब मेरी अभी जहाँ भी मैं भी खड़ी हूँ इसमें सबसे ज्यादा हाथ जो है ना वो मेरे टीचर्स का है। एक्चुअली ये बहुत अच्छा और खुशकिस्मती की रही मेरी कि मेरे टीचर से पहले से आइडेंटिफाई कर लिया कि मुझे किस फील्ड में जाना चाहिए, और फिर मेरे पेरेंट्स की भी ये बहुत मेहरबानी थी मेरे पे कि उन्होंने मेरे टीचर पे भरोसा किया, मुझ पे भरोसा किया। और जस्ट स्टार्टेड माय करियर फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ लाहौर और वहाँ से ग्रेजुएशन किया, ग्रेजुएशन पंजाब यूनिवर्सिटी से किया और फिर मास्टर्स यूनिवर्सिटी ऑफ लाहौर से किया। देन रिफा इंटरनेशनल लाहौर कैंपस से मैंने एमफिल किया और इसी दौरान में आई गॉट माय मैरिज हियर इन हैदराबाद। तो बस फिर हैदराबाद में 2011 से मैं सर्व कर रही हूँ। इससे पहले मैंने 7 साल निजी सेक्टर की यूनिवर्सिटी में सर्व किया है और अभी आजकल मैं नमल में एक हमारी जो वफाकी सरकारी यूनिवर्सिटी है उस पर सर्व कर रही हूँ। तो स्टूडेंट्स के साथ इंटरैक्ट करना, स्टूडेंट्स के साथ बात करना और स्टूडेंट्स की प्रॉब्लम्स को रिजॉल्व करने की कोशिश करना और फिर कभी कभी उसमें कामयाब भी हो जाना, तो वो बहुत एक अच्छा और एक मोटिवेशन रहती है करने के लिए। अच्छा, काउंसलिंग को किस देख रही हैं? मैं समझती हूँ कि पिछले टाइम में बहुत मुश्किल था बच्चों की काउंसलिंग ने, बहुत कुछ रियरली हमें स्टूडेंट्स नजर आते हैं जो कहते हैं कि अच्छी काउंसलिंग रही है। एक्चुअली देखिए मैम, बहुत तेजी से जो है ना डेवलपमेंट हो रही है। आज से अगर मेरे में और मेरे किसी स्टूडेंट में या किसी भी सिबलिंग में या किसी भी जूनियर में
अगर 10 साल का जो डिफरेंस आ गया है तो मेरा ख्याल से कि जो मेरे टाइम पे 10 साल थे वो 10 साल होते थे, बट अभी जो 10 साल है उसका जो क्वालिटेटिव इम्पैक्ट है वो 20 साल के बराबर है। AI आ रहा है, डेटा साइंस आ रहा है, ब्लॉकचेन आ रहा है, तो बहुत सारी चीजें जो है वो आ गई हैं। और इसमें थोड़ा सा जो है वो कह लेंगे पहले पेरेंट्स को परसुएट करना मुश्किल था क्योंकि हर किसी को अपने बच्चे को डॉक्टर और इंजीनियर ही बनाना था, और अभी ये है कि पेरेंट्स के साथ साथ चूंकि स्टूडेंट्स में भी अवेयरनेस आ गई है, वो भी अपनी चॉइसेस को प्रेफरेंस देते हैं, तो अभी स्टूडेंट्स और पेरेंट्स को एक पेज पे लाना थोड़ा सा मुश्किल हो जाता है। लेकिन ये है कि अभी ये कि इट्स डिपेंड कि हाउ वी आर गोइंग टू परसुएट देम, हम कैसे उन्हें मुतमईन कर रहे हैं, कैसे उन्हें हम कायल कर रहे हैं, हम उन्हें किस पैटर्न पे बता रहे हैं, तो उससे मुझे लगता है कि स्टूडेंट्स जल्दी भी मान जाते हैं कि उनके लिए क्या बेहतर है। और इट्स ऑल अबाउट द ट्रस्ट। लेकिन देखिए पूरी हमारी जो कॉम है थोड़ा ट्रस्ट इश्यूज तो हम लोगों को रहते हैं, तो ट्रस्ट इश्यूज की वजह से कुछ लोग हम अक्सर वो उनको करते हैं, लेकिन ये कि स्टूडेंट्स मान भी जाते हैं। और मुझे लगता है कि बताने और समझाने वाले का अगर अपना होमवर्क पूरा है और उसको पता है कि मैं अगर इधर आई एम गोइंग टू डायरेक्टिंग देम राइट और रॉन्ग, ये बहुत ज्यादा ज़रूरी है। बिल्कुल बिल्कुल। अच्छा स्कूलनि जी असां ॻाल्हि जेकॾहिं कयूं, असां उहो माना चवंदा आहियूं न त जेकॾहिं तव्हां फल जी ॻाल्हि कयो था त रूट्स जी ज़रूरु ॻाल्हि कयो। स्कूल्स में किस तरह काउंसलिंग होनी चाहिए, किस तरह इंफ्रास्ट्रक्चर को छोड़ के वैसे हम अगर बात करें तो टीचर्स का रोल किस तरह होना चाहिए, मैनेजमेंट किस तरह होनी चाहिए? एक्चुअली देखिए मैडम, अगर हम इसको सिर्फ ट्रेनिंग या काउंसलिंग से स्टार्ट करें तो मुझे लगता है कि शायद पेरेंट्स तक मैं अपना मैसेज नहीं पहुंचा पाऊंगी। एक्चुअली बात जो है वो बेसिकली ये है कि अगर हम देखें कि काउंसलिंग जो है वो एक आर्ट है, इसी तरीके से टीचिंग भी एक आर्ट है। मुझे लगता है कि अगर हम देखें वर्ल्ड वॉर्स हुई दुनिया में और लोग जो हैं वो इंडस्ट्रियल रेवोल्यूशन के पीछे भाग रहे थे और लोग सिर्फ IQ की बात कर रहे थे कि 2+2=4 होता है, लेकिन अगर विद द पैसेज ऑफ टाइम अगर हम देखें वॉर्स हो गई, इंसान ने लड़ना सीख लिया, एक दूसरे को जीतना और हराना सीख लिया। लेकिन अभी वापस अगर हम देखें तो 70s या 60s, लेट 60s और अर्ली 70s में देखें तो अभी सोशल साइंस पे बहुत ज्यादा दोबारा से काम हो रहा है, सॉफ्ट स्किल्स के ऊपर काम हो रहा है। तो देखिए अगर मेरा IQ कितना भी अच्छा हो, लेकिन अगर मेरा बुनियादी एटिकेट्स और मेरा मैनरिज्म और अगर मेरा EQ ही प्रॉपर नहीं है, तो मुझे लगता है कि EQ और IQ जो है ये होना ज़रूरी है। और मैम सबसे बड़ी बात, आपने बहुत अच्छा क्वेश्चन किया, यूनिवर्सिटीज़ और कॉलेजेस तो बहुत बाद में आते हैं, स्कूल्स के अंदर जो पढ़ाने की जो फैकल्टी है उसका अप टू द मार्क होना। और बिल्कुल मैं कतन ये नहीं कहना चाह रही हूँ कि वहाँ पे लोग ठीक नहीं है, बट ये है कि पेरेंट्स को चाहिए कि वो जाकर अपने बच्चों की फैकल्टी के साथ इंटरेक्ट जरूर करें, उनको उस फैकल्टी के टेम्परामेंट का, उसके एटीट्यूड का, उसके पॉजिटिव बिहेवियर का अंदाजा जरूर हमें करना चाहिए कि हमारे बच्चे जो हैं है कि नहीं है। अभी बहुत सारी बातें करनी है लेकिन ब्रेक है। नाज़रीन किराम रवन जो असां अचूं था कि नंढे ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुबह में राण। सभी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि अवां साण सां यकीनन शेयर कंदासीं। ऐं उहे वालिदीन जेके पंहिंजे ॿारनि जे हवाले सां घणो परेशान रहंदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त ॿारनि जी काउंसलिंग बि सुठी थिए, उन्हनि जी स्कूलिंग बि सुठी हुजे, उनखां पोइ उन्हनि खे तालीम जो हिकिड़ो बहितर मयार असां मुहैया करे सघूं, त तव्हां असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसंदा रहिजो आख़िर ताईं। ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे, को बि सुवाल हुजे त तव्हां ज़रूरु कॉल कजो ऐं कोशिशि कंदासीं त तव्हांजे फ़ोन कॉल असां प्रोग्राम में शामिल करे सघूं। बिल्कुल हिकिड़ो तकरारी सवाल करण चाहियां, मतलब हूअं असां सभिनी जे लाइ तकरारी आहे जी, पर असां ज़ाहिरा जो तालुक़ सिंध सां बि आहे त पंजाब सां बि आहे, ॿिन्ही उन्हनि में अचनि वञनि थियूं ऐं मुल्क जी वॾी यूनिवर्सिटी में उहे आहिनि। मैडम साहिमा, हम जब भी जाते हैं, आजकल जो सियासी हम जलसों में जा रहे हैं, हर जगह हम यही कहते हैं कि बाबा सिंध की तालीम तबाह है, पंजाब के स्कूल्स देखो, पंजाब की यूनिवर्सिटियाँ देखो, पंजाब के बच्चे देखो। ये वाकई में ऐसा है क्या? पंजाब की तालीम अच्छी है, सिंध की अच्छी नहीं है, वहाँ का सिलेबस अलग है, यहाँ का सिलेबस अलग है, ये हमें थोड़ा डिफरेंस बताएं। वन नेशन वन सिलेबस पे तो हम आए नहीं हैं। मैम मैं ये ऐड करना चाहूँगी कि आप ग्रास रूट लेवल को देखते हुए फिर जो है बात हमारे व्यूवर्स तक जरूर पहुँचाइएगा। असल में देखिए सर, बात यह है कि हायर एजुकेशन कमीशन की अगर हम बात करें, यूनिवर्सिटी लेवल की बात करें, तो वहाँ तो हमारे पास ऑलमोस्ट तमाम यूनिवर्सिटी में सिलेबस जो है वो सेम पढ़ाया जा रहा है। ठीक है, लेकिन प्रॉब्लम इसमें ये आ रही है कि जब सेम सिलेबस पढ़ाया जा रहा है तो क्या इंटर करके आने वाले तमाम स्टूडेंट सेम कैलिबर के हैं?
क्या सेम IQ और सेम इमोशनल क्वोशंट वो रखते हैं? देखिए अब इसमें बेसिकली ये हो जाता है कि मुझे लगता है कि जहाँ इस तालीम का बहुत गहरा ताल्लुक है घर के माहौल और तरबियत के साथ, तो अगर हम इसको डिस्क्रिमिनेशन में लेके जाएं तो डिस्क्रिमिनेशन एग्जिस्ट करती है, मैं इससे बिल्कुल इनकार नहीं कर सकती हूँ कि थोड़ा सा तालीमी मेयार बेहतर है, लेकिन इस पे भी ना मुझे लगता है कि हमें इसके अंदर एक बड़ा अच्छा एक पॉजिटिव बात है। देखिए पॉजिटिव बात ये है कि पाकिस्तान को भी बने हुए 74-75 साल हुए हैं। जी हाँ, आज हम यहाँ खड़े होकर खुद को यूरोप एंड USA के साथ मैं कंपैरिजन करके तो खुद को डीमोटिवेट करूं, तो मुझे ये जरूर देखना चाहिए कि वो मुझे कंपैरिजन अपना ये देखना चाहिए कि मुझे अभी दुनिया में आए हुए टाइम ही कितना हुआ है एज अ कंट्री, एज अ नेशन। लेकिन यस, अब ये भी नहीं है कि इसके ऊपर हम मार्जिन ले लें और बिल्कुल तरक्की पे नहीं जाए। तो तरक्की के लिए जरूरी है सिलेबस जो है, जो स्कूल का जो सिलेबस है, मुझे जाती तौर पे लगता है कि सूबा पंजाब में, इवन खैबर पख्तूनख्वा में भी थोड़ा सा जो हमारे पास मेयार है इसका स्कूल का, वो काफ़ी हद तक सिंध से थोड़ा सा 1 या 2 दर्जे बेहतर है। और शायद उसकी एक सबसे बड़ी वजह जो है वो ये है कि थोड़ा सा चिटिंग और वो एलिमेंट थोड़ा सा कम है। लेकिन अगर हम वैसे बात करें तो यूनिवर्सिटीज़ में देखें तो यहाँ के भी प्रोफेसर्स बहुत काबिल हैं, रिसर्च पब्लिकेशंस यहाँ से भी हो रही है। दुनिया की केस स्टडीज़ में सिंध और कराची की यूनिवर्सिटियाँ जो हैं और बलूचिस्तान की यूनिवर्सिटियाँ जो हैं वो भी कंट्रीब्यूट कर रही हैं। लेकिन वक्त के साथ साथ थोड़ा सा इन तमाम चीज़ों का ताल्लुक जो है ना वो खुशहाली के साथ है। जी हाँ, तो पंजाब जो है वो फर्टाइल जगह है, इकोनॉमिकली लोग बेहतर हैं, लोगों का लिविंग स्टैंडर्ड थोड़ा सा बेहतर है। फिर सरकार की जानिब से भी थोड़ा सा मैं ज़रूर इस चीज़ को एक्सेप्ट करूंगी, बेशक पंजाब के दोस्त जो हैं वो बुरा मान जाएं, सरकार की तरफ से भी थोड़ी सी ये बाइफर्केशन रही है कि बड़े सूबों को बड़ा बजट दे देना, उनको ज़्यादा आगे आने देना, उनको ज़्यादा एक्सपोजर देना और छोटे सूबों पे मुकम्मल उस तरीके से तवज्जो नहीं देना। तो ये थोड़ा सा सरकार की जानिब से भी रहा है, लेकिन ये है कि विद द पैसेज ऑफ टाइम इंशाल्लाह उम्मीद है कि सब अच्छा हो जाएगा। अभी बहुत सारे, क्योंकि अभी तो इलेक्शन का सीज़न है, तो ऐसे एक रैंडम जोक पे आपको बता रही हूँ, तो किसी ने मुझे फॉरेन में, वन ऑफ माय फ्रेंड आज के आपको क्या मिलेगा इलेक्शंस होकर, वो भी पाकिस्तानी है, उन्हें मैंने कहा कुछ मिले नहीं मिले, चले सड़कों तो पक्की थी नहीं हो ना आसान जी। हाँ, वो भी होना, अब तो वो भी नहीं हो रही जी। लेकिन ये कि देखिए हमेशा कॉन्फ्लिक्ट में आ जाता है बंदा कि मस्बत और मनफी हो जाता है, लेकिन कभी कभी मैं ये चीज़ जरूर सोचती हूँ कि पाकिस्तान का एज अ कंट्री, अगर हम पाकिस्तान मुल्क को एज ऑर्गेनाइजेशन लें और एज अ घर लें तो उसका तो जरिए आमदनी कोई है ही नहीं, लेकिन फिर भी हम बहुत बेहतर ज़िंदगी गुजार रहे हैं। उसकी वजह क्या है कि देखिए, क्योंकि हमारी जो अवाम है वो तमाम सूबों की, पूरे पाकिस्तान की, उसमें शाऊर है, मेहनती अवाम है, गयूर अवाम है, उनको पता है कि हमने मेहनत करके खाना है। बहुत से लोग कंपैरिजन करते हैं कि पाकिस्तानी शायद खुशहाल नहीं है, तो मैं कहती हूँ कि नहीं, हम बहुत खुशहाल हैं, हमें खुश रहना आता है और कम वसाइल में भी हम अच्छी ज़िंदगी गुजार रहे हैं, क्योंकि छोटी छोटी चीज़ें चेकलिस्ट होती हैं जो बंदा देखता है। अगर हम हमसाय ममालिक की बात करें तो हम देखते हैं कि वहाँ पे लोग बेचारों की आए दिन वीडियोस वायरल होती हैं, कोई मुर्दार खा रहा है, कुछ जंगलों से कुछ खा रहा है, कुछ खा रहे हैं। बट अल्लाह ताला का बड़ा शुक्र है कि पाकिस्तान में मुझे लगता है कि इतने बुरे हालात नहीं हैं, हम बहुत बेहतर हैं। लेकिन इसका हरगिज़ ही मतलब नहीं है कि हमें मजीद आगे नहीं जाना, हमें बहुत आगे जाना है। इलेक्शन की आपने बात की और आपने कहा कि रोड ठही वेंदा, ये अच्छी बात है कि अब कहीं कहीं ऐसा हो रहा है कि रोड बना देते हैं कि बस ठीक है, यहाँ से हमें वोट नहीं आना तो पहले इनको रोड बना के दें। ये जो नौजवान है, जो यूथ है, मैं चाहूँगा कि आप ये बताएं कि उसका इलेक्शन के हवाले से उसमें कितना शऊर है और किस तरीके से वो आगे जा रहा है और करना क्या चाहिए और उसमें कौन सी चीजें जहन में रख के जो है फिर उसके बाद जो है जो अभी नए 18 साल के हुए उनको फर्स्ट टाइम वोट करना है, तो जिनका अभी शनाख्ती कार्ड बन गया है गुज़श्ता 4 सालों में, अब उनका फर्स्ट वोट कास्ट होगा, तो वो उनको क्या करना चाहिए और यूथ को आप किस तरीके से देख रही हैं? अच्छा देखिए, इस पर थोड़ा सा मेरी अपनी जाती राय है जो कि गलत भी हो सकती है, और अभी मैं खुद भी लर्निंग स्टेज पर हूँ तो मैं कोई वो नहीं कह सकती हूँ। देखिए, मुझे ये लगता है कि वोट कास्ट करने का राइट उसको मिलना चाहिए जिसको कोई 2 साल नौकरी करते हुए हो गए। ये बात तो अच्छी है। देखिए आप देखिए कि हमारे यहाँ तो जो है, मैं भी अपनी अगर आज नौकरी छोड़ के घर बैठ जाऊं तो मेरे फादर की सिंपथीज मेरे साथ आ जाएंगी, अब वो मुझे बच्चा ट्रीट करना शुरू कर देंगे, क्योंकि मेरे फादर को ये चाहिए कि ये थोड़ा सा जो हमारी ट्रेडिशनल सोसाइटी है उसमें भी चेंज आने की जरूरत है। सही बात है, क्योंकि मेरे फादर को ये चाहिए कि मुझे मोटिवेट करें कि हालात जैसे भी हैं, यू हैव टू स्टैंड, यू हैव टू अर्न फॉर योर सेल्फ, यू हैव टू ग्रो फॉर योर सेल्फ। तो बेसिकली अभी ये जो कुछ है ना बुनियादी हमारी चीजें,
तो मेरी ये जाती राय ये है कि अभी तो मैंने इंटर पास किया है 18 साल की उम्र में, और अभी मैंने तो इस मुल्क में पैसे कमा के टैक्स दिया ही नहीं है। सही बात है। तो मेरे पास मुझे लगता है कि थोड़ा सा एक तो ये मेच्योरिटी के एज में जाना चाहिए, लेकिन चूंकि भी इसके पीछे बड़ों की कुछ पॉलिसीज हैं, कुछ प्रोसीजर्स हैं, और अगर 18 साल की उम्र में मुझे अगर किसी को भी नौजवान को वोट कास्ट करना है, तो मेरा ख्याल ये कि हर आदमी को वोट कास्ट करने से पहले जो भी पॉलिटिकल पार्टीज हैं उन्होंने जो नजरिया अपना लिख कर दिया हुआ है ना, जो उनका जो मंशूर है, जो उनका कॉन्स्टिट्यूशन है, उसको जरूर एक बार पढ़ लें। सही बात। अगर किसी के कॉन्स्टिट्यूशन में आप देखिए कि जैसे पाकिस्तान में बहुत बात होती है, 70s से एक फैशन आया, फेमिनिज्म पे बात शुरू हुई, चाइल्ड प्रोटेक्शन के ऊपर बात शुरू हुई। मैं हमेशा एक बात कहती हूँ कि पहले इंसानी हकूक पे बात कर लें। सही बात है। हमें क्यों लग रहा है कि इस मुआशरे के मर्द जालिम है, हमें क्यों लग रहा है कि इस मुआशरे की औरतें बहुत मजलूम है। मंशूर की आपने बात की, कल परसों हम इलेक्शन सेल में बैठे हुए थे, सीनियर तजिया निगार और हमारे जो बॉस हैं नाज सेतो साहब, इन्होंने एक पार्टी का मंशूर पढ़ के मुझे बताया, उन्होंने बोला कि ये तो लेबर यूनियन के मुतालबात हैं, ये कोई मंशूर थोड़ी है। मंशूर नहीं है जी, कट पेस्ट रात को असाइनमेंट बना ली होगी किसी ने। सही बात है। बेसिकली वो ये चीज आ जाती है। लेकिन इसमें मैं ये बात जरूर कहूंगी आपसे कि देखिए लाइक ये एक बड़ा अच्छा फोरम है, तो इस पे हम लाइक बहुत लाइट एंड नोट पे हम बात कर रहे हैं। लोगों की बड़े सेंटिमेंट्स होते हैं पॉलिटिकल पार्टीज के साथ, और मेरा ख्याल है कि पाकिस्तान का रिलीजन के बाद जो दूसरा सेंटिमेंट है वो पॉलिटिकल पार्टीज और उनकी सियासत है। लेकिन मैं इस पे ये जरूर अपनी जाती तौर पे मैं ये चीज जरूर सोचती हूँ कि मैंने जब भी वोट कास्ट किया है तो मैंने हर साल कोशिश करती हूँ कि मंशूर निकाल के, अभी तक 2 बार वोट कास्ट कर चुकी हूँ मैं, तो अभी तीसरी बार होगा, तो मैं ये जरूर चाहती हूँ कि मैं उसका मंशूर निकाल के जरूर पढ़ लूँ। और उसमें तमाम लोगों ने जो बहुत अच्छी बड़ी डेवलपर मुल्क की बड़ी मायानाज और बड़ी पार्टियां खुद को समझती हैं, जी हाँ, उन्होंने भी औरतों और बच्चों के हकूक शामिल किए हुए हैं, इंसानी हकूक शामिल नहीं किए हुए। सही बात। देखिए इंसानी हकूक का बहुत बड़ा मसला है। अगर आपके पास रोजगार ही नहीं है, आपके घर का प्रोडक्शन सिस्टम, आपके घर का हेल्थ सिस्टम, आपका किचन ही प्रॉपर नहीं चल रहा है, तो वहां पे वो आदमी बेचारा जो घर का सरबराह है वो क्या पोलाइट होगा, और वो औरत क्या घर में बच्चों के साथ अच्छा डील करेंगी, और वो बच्चे स्कूल जाके क्या पढ़ेंगे बिल्कुल जब उनका टिफिन ही पूरा नहीं है। तो मैं ये जानना चाह रहा हूँ, एक मतलब मुख्तसर आप मुझे बताइएगा कि देखिए जहाँ इस वक्त जो हमारा 70% वोट है वो यूथ का है, ठीक है। मैं ये चाह रहा हूँ कि ज़ाहिर आप यूनिवर्सिटीज़ में एक्टिव हैं, यूनिवर्सिटी में आप देखती हैं कि बच्चों की साइकी किस तरफ है, बच्चा सोच क्या रहा है, तो हमारी यूथ क्या सोच रही है, इन पार्टियों से वफा है जा रहा है, उनसे पार्टियों में वो इंटरेस्ट है नहीं है, या वो किस तरीके से मतलब वो तजिया करती हैं। और अच्छा मुझे नहीं पता है कि आपके प्रोग्राम पे पैमरा कितने रूल्स लगते हैं, लेकिन हमारी यूथ को अवेयरनेस नहीं है, हमारी यूथ को अवेयरनेस नहीं है, और इसका थोड़ा सा हम बड़ों को भी जाता है कि हमने अवेयरनेस नहीं दी है। जी हाँ, हमने ये जो पॉलिटिकल सिस्टम और स्टूडेंट यूनियन को तालीमी इदारों से जो हमने बैन कर दिया, ये हमने बहुत बड़ा जुल्म किया। देखो ना ही इलाही वडो डाडो जुल्मा, बिल्कुल रीजन इसके देखिए जब मुझे ऐसा होना जो हथ पैर बधी छॾिया आहिनि ॿार खे जिते उसर करणी आहे, जिते वो करणो आहे। अच्छा सर, हिकिड़ी ॻाल्हि त असां वटि सुठा लीडर्स तॾहिं ई पैदा थी सघनि था जॾहिं असां इहे बैंड्स हटाईंदासीं, पर असां वटि शायदि यरगमाल करण जो रवाज ॾाढो पइजी वियो आहे। बिल्कुल बिल्कुल, असां मेन खे ॿुधूं था, तमामु कम जी तव्हां ॻाल्हि कई पे, असांखे असांजे नौजवान देखो स्टूडेंट्स की जो सोसाइटीज हैं, जो क्लब्स हैं, उनको अगर हम एक्टिव करते भी तो सिर्फ इतना एक्टिव करते हैं कि ये मार्केटिंग का है और ये आप मार्केटिंग कर लें। सही बात। लेकिन बात ये है कि मैं कमा रही हूँ, मैं टैक्स दे रही हूँ, और मेरा टैक्स मेरे मुल्क के ऊपर कहाँ खर्च किया जाएगा वो तो मुझे आप सीखने के लिए स्टूडेंट यूनियन बनाने दें। आप स्टूडेंट्स को घर से ही सीखने दें। देखिए कि हम बच्चों को फाइट करना, रेजिस्ट करना, सेल्फ डिफेंस हर चीज सिखाते हैं। जी हाँ। हम अपने बच्चों को नमाज, रोजा, तौहीद, इस्लाम के 500 पिलर्स अपने घर से सिखाते हैं, लेकिन हम उनको पॉलिटिक्स क्यों नहीं दिखने दे रहे हैं? हमने क्यों जगह जगह लिख के लगा दिया कि सियासी गुफ्तगू से परहेज करें, और हमने क्यों अपने बच्चों को जो है उसका शाऊर ही नहीं आने दे रहे अपनी नई नस्ल को? तो ये हमारे लिए थोड़ा सा लम्हे फिक्री है। आपने काम की बात की कि एक तो हमारी स्टूडेंट्स जो कि यूनियन है उनके ऊपर पाबंदी लगी हुई है, दूसरा जो आपने बैनर लगाए हुए हैं ना कि सियासी गुफ्तगू से परहेज करें। जी, मतलब हम जहाँ भी जाते हैं, इवन बाल कटवाने जा रहे हैं, वहाँ पे भी इतना बड़ा पोस्टर लगा हुआ है सियासी गुफ्तगू से जो है ना वो। अच्छा, उसके पीछे थोड़ा सा मसला ये भी है कि हम लोग का जो टेम्परामेंट है ना, हम जज्बाती ज्यादा हो जाते हैं। असल में जज्बाती होने की भी ना एक वजह है।
आप देखिए कि मैं इसको दिन में 12 घंटे इस्तेमाल करती हूँ, मैं इसको 10 घंटे इस्तेमाल करती हूँ। आप इमरजेंसी में किसी हॉस्पिटल में चले जाएं, आपको वहाँ बैठे हुए जो डॉक्टर है ना उसको रिक्वेस्ट करके काउंटर पे नॉक करके गला खंगार के सलाम करके 5 मिनट उसको मोबाइल से वापस लाना पड़ता है। सही बात है। जब सारा दिन हम खामोश रह के यहाँ पे चीजें लिख रहे हैं ना, तो जब हमें शाम में वो हजाम की दुकान पे या चाय के ढाबे पे सिर्फ 5 मिनट का भी अगर गैप मिलता है ना, तो उसमें हमारे अंदर जो एनर्जी और जो एग्रेशन आता है ना, वो 12 घंटे का उस 5 मिनट में हम ऊज़ आउट कर देते हैं। टे खां 4 ॻाल्हियूं मुंहिंजे माइंड में क्लिक थियूं आहिनि ऐं चाहींदसि त पंहिंजे व्यूवर्स सां शेयर कयां। कार्ल मार्क्स चयो आहे त कावड़ बुरी शइ कोन आहे। असां वटि आम रवाज आहे, चयो वेंदो आहे त कावड़ माण्हू खे सफ़ा सुकाए छॾींदी आहे ऐं चयो वेंदो आहे त तव्हां कावड़ न करियो। पर मूं मुख़्तलिफ़ किताबनि में इहा तशरीह पढ़ी आहे त कावड़ करणु खपे, उन कावड़ सां इंसान जे अंदरि जो जेको बोझ आहे उहो हल्को थींदो आहे। पर केतिरी कावड़ करणु खपे, तव्हांखे थोरो मैनेजमेंट जे हवाले सां इहा ॻाल्हि ज़रूरु सिखणी पवंदी। चार्ल्स डार्विन, फ्राइड, मार्क्स, लेनिन, असां कंहिंजी बि ॻाल्हि कयूं, मूंखे लॻे थो इन्हनि खे असांजे मुआशरे में घणो इंट्रोड्यूस कोन करायो वियो आहे। मुख़्तलिफ़ किताबनि खे जॾहिं आउं टच करियां थी ऐं इन तरह जो जॾहिं आउं किताब ॻोल्हियां त यकीन कयो, इवन मूंखे पंहिंजे घर में, हालांकि मुंहिंजे घर में ॾाढी सुठी लाइब्रेरी मौजूदु आहे, हालांकि मुंहिंजे घर में ॾाढा सुठा पढ़ंदड़ मौजूदु आहिनि, पर इन तरह जा जेके किताब आहिनि उन्हनि जी खोट मूंखे महसूसु थिए थी। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे मुआशरे में इन्हनि टॉपिक्स खे इंट्रोड्यूस घटि करायो वियो आहे। त इन तरह जेकॾहिं असां कमु करियूं था, ज़हनी बीमारियुनि खे कीअं पढ़णु खपे, उहे असां ते कीअं असरु कनि थियूं, मिज़ाज असां ते कीअं असरु कनि था, मुख़्तलिफ़ शयूं असांजे ज़हननि ते छा असरु कनि थियूं, ऐं वरी उन्हनि जो इम्पैक्ट असांजे मुआशरे ते छा पवे थो, इन्हनि शयुनि जे हवाले सां, अख़लाक़ियात जे हवाले सां जेकॾहिं असां न पढ़ंदासीं त असांजे रवैयनि में ज़रूरु बदिलाव एतिरो अचे थो जेको असां वटि उन शइ खे पोइ मैनेज करणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। ॾाढो ॾुखियो थो लॻे। मैडम, यूथ इस वक्त जो है किस तरफ जा रही है? मतलब एक जैसा होता है ना कि मेडिकल की तरफ जा रही है, या आजकल जो भूत सवार हुआ है कि चैट जीपीटी हो, आईटी हो और हम जो है दुनिया के लिंक्स करें, तो इस वक्त हम सोच क्या रहे हैं? मैं भी नौजवान हूं, मुझे लगता है कि इस टाइम पे ना हम बिल्कुल डायरेक्शन लेस है जी। बिल्कुल, यानी कि इसमें बिल्कुल नाउमीदी की बात नहीं है, इंशाल्लाह कोई ना कोई उम्मीद निकल आएगी। लेकिन इसमें यूथ को ये चाहिए कि आने वाला टाइम जो है ना, डिग्रीज एक साइड पे रह जाएंगी और स्किल सेट जो बेहतर आगे आ जाएगा। बिल्कुल। तो देखिए अभी आने वाली एक डिकेड में हम देखेंगे कि अभी आपको डिमांड आ रही है कि आपको एआई आता है, आपको कंप्यूटिंग आती है, आपको ब्लॉकचेन का सेंस है, आपको डेटा साइंस के बारे में पता है। तो अब आप देखिए कोई आपसे नहीं पूछता कि आपने ऑनर्स किया हुआ है, आपने ग्रेजुएशन किया हुआ है। इवन हमारी जो मेडिकल साइंस है वो भी अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस पे डिपेंडेंसी शो करेगी, तो आने वाले टाइम पे हमें जो उनको भी उस पर लेके जाना होगा। अच्छा, ये सही है कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आईटी चैट जीपीटी है कि हम मतलब एक तरफ खुद की क्रिएशन करें, दूसरी तरफ जो है हम सारी चीज़ उस पर सिर्फ टॉपिक लिखें, वहाँ पे आ जाए हम कॉपी पेस्ट करके लगा दें। कहीं हमारे शऊर को, हमारी जो तख्लीक है उसको ब्लॉकेज तो नहीं हो रही यहाँ कहीं? देखिए हो तो रही है। जब हमने फेसबुक के ऊपर रोमन लिखना शुरू कर दी तो हमें अंग्रेजी की स्पेलिंग जो बचपन में याद किए थे वो भूल गए हैं, हमें उर्दू लिखना भूल गई, हमें सिंधी लिखना भूल गई, हमें जो हमारी नेटिव लैंग्वेजेस थी, इतनी डाइवर्सिटी थी। असल में बेसिकली होता है कि तमाम जो चीजें हैं जदीद, उनको एक्सेप्ट करना और उनको अपने सिलेबस का हिस्सा बनाना हमारे लिए जरूरी है, क्योंकि हमें दुनिया के साथ कदम से कदम मिलाकर चलना है। लेकिन अगर कस्टोडियन ऑफ द हाउस, अगर लीडर्स, एजुकेशनल लीडर हों, पॉलिटिकल लीडर्स हों, एडमिनिस्ट्रेटिव लीडर्स हों, अगर वो चीज़ों को लेके उनकी डायरेक्शंस क्लियर हैं और वो अपनी डायरेक्शंस को इम्प्लीमेंट करवाने में सिंसियर है, तो देखिए ये तो लीडर पे डिपेंड करता है कि वो एथनिसिटी को कैसे डाइवर्सिटी में चेंज कर देता है। सही। तो ये बेसिकली ये अब ये हम पे डिपेंड करता है कि एज अ लीडर हम एथनिसिटी को प्रमोट करते हैं या हम उस एथनिसिटी को डाइवर्सिटी में चेंज कर देते हैं। तो ये चीजें जो है, इसकी जो इम्प्लीमेंटेशन है वो बहुत ज्यादा मायने रखती है कि किस तरीके से की जा रही है। ग्रेट। मतलब कि हम डाइवर्सिटी और उसके बाद जो हम डायरेक्शन लेस हैं जी, डायरेक्शन हिकिड़ो सुठो लफ़्ज़ ॻाल्हायो मैडम, त असां वटि का डायरेक्शन न आहे, का डायरेक्शन लेस आहियूं असां, त असांखे वञिणो कहिड़े पासे आहे, कहिड़े दग ते वञिणो आहे। असल में एक डायरेक्शन हमने पकड़ी है जो थोड़ी सी गलत है, हम बहुत ज्यादा मटेरियलिस्टिक होते जा रहे हैं। सही बात है। देखिए बचपन से लेके आज तक हमने अपने बड़ों से यही सुना था कि आप मैट्रिक करें, इंटर करें, ग्रेजुएशन करें, बहुत सारे पैसे कमाने हैं, बहुत सारे पैसे कमाने हैं। आज हम में से बहुत सारे लोग बहुत सारे पैसे कमाने में कामयाब भी हो गए हैं, लेकिन उसके बाद व्हाट नेक्स्ट? मेरी साइकोलॉजिकल डिस्टर्बेंस वही है, मेरा परेशानी वही है, मेरी एंजाइटी वही है। तो इस तमाम चीजों को मैं बैलेंस करके थोड़ा आगे जाना होगा। हाँ बिल्कुल। कल सर मूं हिकिड़ी पोस्ट रखी, मूं चयो ज़िंदगी सां भरपूर जेके माण्हू हूंदा आहिनि अहिड़ा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, सभु कुझु पैसो न आहे, नौकिरी बि न आहे, हिकिड़े तव्हांजो पैशन, तव्हांजो प्रोफेशन हुजे, तव्हां हिकिड़ी हुन ते हलो, डिगर ते हलो, हिकिड़ी शेड्यूल ते हलो, त ज़ाहिर माण्हू बोर थी वेंदो आहे, पोइ
घणे भाङे चरियो बि थी वेंदो आहे। वेंदे वेंदे हिकिड़ो ई मतिलबु त आहे, मां पाण खे न्यूज़ ब्रेक ते वञिणो आहे। सो नाज़रीन, मां जंहिं माण्हू ते ॻाल्हायां थो, सिर्फ़ु हिकिड़ो मिंट तव्हांजो वठंदुमि। तमामु वॾो माण्हू जेको असां खां विछड़ी वियो, सिंधी सहाफ़त जो तमामु वॾो नालो, ऐं जे जीअ खे जीआरनि से लाहूती लॾे विया, तरक़ी पसंद, रोशन ख़्याल, ऐं हर माण्हूअ खे इज़त ॾींदड़, हर जूनियर खे, हर सीनियर खे इज़त ॾींदड़ सवें शागिर्द हुन सहाफ़त में पैदा कया, ऐं हर माण्हू हुनखे सुञाणींदो भाऊ ज़ुल्फ़ जे नाले सां। भाऊ ज़ुल्फ़ पीरज़ादो कल्ह असां खां विछड़ी वियो आहे, ऐं उन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। उन्हनि 80 जे ॾहाके में आमरीअत जे ख़िलाफ़ जेको कुझु लिखियो, जेको कुझु मतिलबु त हुन जेके जदोजहद कई, जेको मतिलबु त लाट खणी हलिया, उहा हुन ज़िंदगीअ जे साह जे आख़िरी सॻे ताईं उनजे हथ में मशहूरु ऐं खाबी धुर सां हुननि जो तालुक़ु हूंदो हुयो। सदाई मतिलबु त माण्हुनि जे फलाह ते, उन्हनि जे मसइलनि ते, माण्हुनि जे जेको आहे उन्हनि जे जोगियनि ते, झांगीड़नि ते उन्हनि लिखियो आहे, ऐं तमामु वॾो नालो। ऐं जेके सिंधी सहाफ़त या जेके सितारा हुआ, उन्हनि मां ही सितारो हिकिड़ो हुयो, ऐं उहो सितारो कल्ह विसामे वियो। बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि इलाही इम्पॉर्टेंट आहे त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजो पाण खे समाज जे साम्हूं रोशन ख़्याल ॾेखारींदा आहिनि, पर ज़ुल्फ़ पीरज़ादो उन्हनि माण्हुनि मां आहिनि जिन पंहिंजी नियाणियुनि ते एतमाद कयो आहे, जंहिं पंहिंजी ज़ाल खे ॾाढो सपोर्ट कयो आहे, शादी खां पोइ उनखे पढ़ण जी इजाज़त ॾिनी आहे। ऐं माना असां वटि ईअं हूंदो आहे न त औरत बसि घर खे संभाले, ही मर्द उन्हनि मां हुया जिन पंहिंजी औरत तमामु वॾो खावड़ी किरदार ज़ुल्फ़ पीरज़ादो, अलाह साईं उनखे गरी के रहमत करे, उनजी मग़फ़िरत फरमाए। नाज़रीन, केॾांहुं न वञिजो, असां अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ, बल्कि ब्रेक न आहे, असांजो न्यूज़ ब्रेक आहे इहो। तव्हां ख़बरुनि खां अपडेट थियो त मेहरान टीवी ते कहिड़ियूं कहिड़ियूं ताज़ी ताज़ियूं ख़बरूं आयूं आहिनि, मुल्क में छा पियो थिए, अचूं था न्यूज़ ब्रेक खां पोइ, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवंदी आहियां। अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में व्यूअर्स प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां हली रहियो आहे, ऐं असांजे प्रोग्राम में ॾाढी ख़ूबसूरत अॼु गेस्ट मौजूदु आहिनि, मैडम साइमा इकराम साहिबा। कम जूं ॻाल्हियूं, स्टूडेंट्स यूनियन ते जेके शागिर्द ऐं नौजवान पाण खे ॾिसनि पिया न, मूंखे लॻे थो जीअं कल्ह मां चंबड़ में हिकिड़ी स्टेज सां जीअं ई लथसि पोड़े मूंखे भाकुर फाथो, जीअं ई पाण स्टूडियो खां ॿाहिरि निकिरंदासीं त नौजवान नारा हणंदा त अॼु तव्हां सालनि खां पोइ नौजवाननि जो जेको दिलि जो आवाज़ु आहे, ऐं उन में हिकिड़ो मतिलबु कावड़ जी जेका उहा लहर आहे, त उन्हनि जी स्टूडेंट्स यूनियन जी फेडरेशन्स जी स्टूडेंट्स जी बहाली नथी थिए। अच्छा सर, असां मुख़्तलिफ़ मौक़नि ते हिन बाबति हिन प्रोग्राम में कोशिशि रहंदी आहे त ॻाल्हाईंदा हलंदा आहियूं। मैडम सां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, मैडम असां सॉफ्ट स्किल्स ते ॻाल्हाइणु चाहींदासीं, ऐं बिल्कुलु असां ऑफ द कैमरा जेको डिस्कस करे रहिया हुआसीं त माण्हू MPhil PhD करे वठंदो आहे, पर जॾहिं स्क्रीन जो त चलो हिकिड़ो ॿियो ई हिकिड़ो रुख थिए थो, पर आम ज़िंदगी में बि उहो माण्हू पंहिंजे पाण खे सवले नमूने सां इंट्रोड्यूस बि कराए कोन सघंदो आहे, त उनजे पोयां छा रीज़न्स आहिनि, तव्हां कीअं ॾिठो आहे, ऐं कीअं असांजे तमामु नौजवाननि सां तव्हां इहो शेयर कंदव त तव्हांखे सॉफ्ट स्किल्स ते आपको ज़्यादा काम करना है? जी मैम, इलाही सुठो क्वेश्चन तव्हां मूंसां कयो। सॉफ्ट स्किल्स जेको आहे न उहो इलाही मैटर था कनि। मां वरी चयां थी तव्हांखे ये ब्रेक खां पोयां बि, बिफोर ब्रेक आई गेस कि मैं ठीक जा रही हूँ, तो उसमें भी यही था कि देखिए मैडम कि टाइम मैनेजमेंट जो है ना वो बड़ी मैटर करती है। जी हाँ, हम लोग हसल बसल का शिकार रहते हैं और फिर घर से भागते हैं। इट्स जस्ट अ कोइंसिडेंस कि मैं काफ़ी अरसे से HR भी देख रही हूँ, फैकल्टी का या जो एकेडमी का जो HR होता है। जी हाँ, उसमें ये होता है कि 3.9 आउट ऑफ 4 GPA होता है, बट जब उसे कहते हैं ना इंट्रोड्यूस योरसेल्फ, तो माय नेम इज दिस, जस्ट इट्स जस्ट मतलब आपके कहने का मकसद ये है कि हम PhD और MPhil कर लेते हैं, लेकिन हमें जो है अपना तारुफ करवाना नहीं आता है, तो मुझे नालो सिर्फ अज़मतुल्लाह कुंबर है, बाकी आगे उंगल है। असल में मुझे लगता है कि उस टाइम पे थोड़ा सा ना मालूम तो होता है, लाइक कोई टैलेंट ही होगा ना कि आप MPhil कर गए और PhD कर गए हैं, लेकिन होता है कि हम थोड़ा सा खुद को मैनेज नहीं करते, हम अपनी पर्सनैलिटी को मैनेज नहीं करते। लाइक जैसे मुझे लगता है कि मैं साइमा इकराम हूँ, ये मुझे पता है ना, आपको तो नहीं पता मैं हूँ क्या ये पता नहीं। हाँ, तो बेसिकली ये है कि हमें चाहिए कि हम जो भी इंटरव्यू हमसे ले रहा होता है उसको, कुछ ऐसे कैंडिडेट भी मैंने देखे हैं माशाल्लाह दे आर ब्रिलियंट, कि वो इंटरव्यू हाईजेक कर लेते हैं। सही बात। वो अपने इंट्रोडक्शन में ऐसे क्लू दे देते हैं कि उनसे उसी क्लू के मुताबिक सवाल किया जाता है और फिर उसके बाद जब मैम आपने स्किल्स की बात की, हम मैट्रिक और इंटर में जब होते थे तो हमारे वालिदैन हमें कहते थे कि शाम को तुमने सेंटर पे भी जाना है, लैंग्वेज भी सीखनी है, कंप्यूटर भी सीखना है। जी बिल्कुल। तो अब मैं देख रहा हूँ कि ये जो लैंग्वेज सेंटर हैं ये सब खत्म हो गए हैं, ये जो स्किल्स वाले जो सेंटर्स हैं वो है नहीं, सिर्फ यही है कि हमने जाके शाम को कोचिंग करनी है। ठीक है, तो ये सब क्यों, मतलब क्या मतलब सेंटरों की कमाई नहीं हो रही इस वजह से बंद हो गए हैं, या हमारा इंटरेस्ट खत्म हो गया है?
नहीं, मेरा ख्याल है कि लोगों में थोड़ी सी अभी ना अवेयरनेस आ गई है। अभी पेरेंट्स को ये बात समझ में आ गई है कि अगर मेरा बच्चा एमए लिटरेचर भी करता है और सही मायने में करता है तो एमए लिटरेचर के लिए भी वो अपनी जगह बना सकता है। देखिए अभी जो जॉब है ना वो सिर्फ डिग्री पे आके डिपेंडेंट नहीं हो रही, अभी वो आपके पूरे स्किल सेट पर हो रही है। मुझे लगता है कि आने वाले टाइम में, अभी तक हमने जितनी भी रिसर्चेस देख रहे हैं कॉर्पोरेट सेक्टर में या कमर्शियल सेटअप में, कॉर्पोरेट सेक्टर में अगर हम देखें तो मुझे लग रहा है कि अभी इस टाइम पे लोगों की एटिकेट्स, लोगों का मैनरिज्म, दूसरे की स्पेस का ख्याल करना और दूसरे को अपने जैसा समझना, ये चीजें ज्यादा मैटर करेंगी और इसका अल्टीमेटली वेलकमिंग रहना। और मैम ये वापस से घूम के भी हम तालीम से ज्यादा मुझे लगता है कि वापस अभी हमें तरबियत पे हम लोग जा रहे हैं। इथिक्स ते नॉर्म्स ते असां अची बीठा आहियूं, अखलाकियात ते अची बीठा आहियूं। सर मां हिकिड़ो किताब ॾिठो, उते मथां लिखियल हुयो, ॾाढो अजीब मूंखे लॻो त माना असां वटि हिकिड़ो इस्तेमालु थींदो आहे न नॉन मुस्लिम, मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे। ठीकु आहे, हिंदुइज़म तव्हां चई सघो था त उन्हनि जे लाइ अखलाकियात आहे ऐं मुस्लमाननि जे लाइ इस्लामियात। जी, ये बड़ा इंपॉर्टेंट चीज आपने मैडम ने बड़ा अच्छा पॉइंट इस पे हाईलाइट किया कि एथिक्स का जो कोर्स है और फिर जो बिजनेस एथिक्स है उसको पर्टिकुलरली अभी हम लोग सिलेबस का हिस्सा जो है यूनिवर्सिटीज में बनाया जा रहा है। लेकिन मैडम जो 15 साल मैंने अपने घर में गुजार ली है ना, बेसिकली आपने सुना होगा नेचर से बड़ी नर्चर हो जाती है। जी हाँ। तो जो नर्चरिंग है, जिस नेस्ट में रख के मुझे ब्रॉटअप किया गया है, मुझे रेस किया गया है, वो कभी भी मेरे ऊपर से नहीं जा सकती, क्योंकि अपने दुनिया में आने से पहले से लेके तो 15-16 साल की उम्र तक मैं जिन हाथों में रही हूँ वो बहुत ज्यादा मैटर करते हैं कि मुझे कैसे बताया गया, कैसे सिखाया गया। तो मुझे लगता है कि अभी ये जो चीजें सारी की सारी मिलकर हमारा इमोशनल क्वेश्चन डिसाइड करती हैं और ये बहुत इंपॉर्टेंट है। बहुत सारे जो है ना मतलब सीरियस सवाल हो गए, हम ये चाहेंगे अब थोड़ा सा लाइट चले। कौन से बुक्स पढ़ रही हैं आप आजकल और कौन सी शायरी पढ़ रही हैं? आपके दुपट्टे पे इतना जो है अहमद फराज की जो है पूरी नज़म लिखी हुई है, आरास्ता है, रफ्ता रफ्ता है, और हम चाहेंगे ये भी हमारे नाज़रीन से आप शेयर करें। बिल्कुल सर, इसमें ये है कि जब मौका मिलता है, कुछ भी मिलता है, तो थोड़ा सा मैं करंट लिटरेचर के ऊपर एविड फॉलोअर हूँ। कोशिश करते हैं करंट लिटरेचर देखें, क्योंकि जिस मुल्क में रह रहे हैं उस मुआशरे में क्या हो रहा है, उस आबादी में क्या हो रहा है, लोगों के लिए क्या परेशानियां हैं, क्या मसाइल का हल हो सकता है। और बुक्स तो जो है वो आजकल पॉलिटिकल इकोनॉमी जो है एस अकबर साहब की, उसको मैं देख रही हूँ और मुझे लगता है कि अभी पॉलिटिक्स डिपेंडेंट है इकोनॉमी के ऊपर, इकोनॉमी डिपेंडेंट है पॉलिटिशियंस के ऊपर, तो वो दोनों जो वाइस वर्सा है उसको कोशिश करें कि हम देखें। उसके अलावा आजकल एक और बुक बड़ी अच्छी मेरी नज़र से गुजरी है, बट आई डोंट नो कि उसको हर कोई डाइजेस्ट कर सकता है नहीं कर सकता। के अजीज़ की बुक है हिस्ट्री, मर्डर ऑफ हिस्ट्री, तो वो भी अच्छी है किताब, नौजवानों के लिए बहुत बेहतर है कि वो खुद से पढ़ें और खुद से सीखें। और अभी जैसे आपने कुछ देर पहले भी सवाल किया था कि स्टूडेंट्स को डायरेक्शन कैसे मिलेगी, यूथ को डायरेक्शन कैसे मिलेगी, तो उसके लिए कि थोड़ा सा हमें अपनी जो पीछे नजरिया है, जो हमारी रूट्स है उनको हमें पढ़ना पड़ेगा, सो दैट विल बी एबल कि हमें काथे वोट कास्ट कयन और हम किसको लाइक असल में वोट कास्ट करना इज नॉट इन द एक्साइटमेंट कि तो मैं अपना मुस्तकबिल दे रही हूँ ना आपके हाथ पे, अगर मैं आपको वोट कास्ट कर रही हूँ तो थोड़ा सा हमें चीज़ों को सिंसियरिटी के साथ और संजीदगी के साथ लेके चलना चाहिए। लेकिन हमारे यहाँ आपने तो यूथ की बात की है और पाकिस्तान का जो आसमान है 49% खवातीन ने घेरा हुआ है, तो मुझे हंसी आती है कि जब वो बड़ी खवातीन हमारी घर में पूछती हैं बड़े हमारे वालिदैन से, वालिद साहब वगैरह से कि किनके वोट थी दया, काते वोट कास्ट थी कया, तो ई जेको आ इलाही जेको आ मम्मी तव्हां पान पाईंदो आ, पान खाईंदो आ, पान कमाईंदो आ, पान पचाईंदो आ, तो तव्हांजो जेको वोट आ हुनजी डिसीजन बाबा तो करे, तो ये भी थोड़ा सा जो है अभी चेंज होने की जरूरत है। बाबा वडन जे आसरे जो वडा असांखे हाईजेक था कनि त वोट फलाणे सरदार खे ॾियणो आहे, ईअं न कयो असांजो वॾो, असांखे पंहिंजो फ़ैसिलो करण ॾियो, असांखे पंहिंजे शऊर जो फ़ैसिलो करण ॾियो, असांखे पंहिंजे मुस्तक़बिल जो ऐं पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो करण ॾियो। मैडम जी ॻाल्हि जो लुब लुबाब इहो आहे। अच्छा ॿी तव्हांखे हिकिड़ी ख़बर तो बताया कि कल गेल्प सर्वे से तो आप वाकिफ़ होंगे, उन्होंने कहा है कि पाकिस्तान के जो लोग हैं ना 75% लोग जो है वो कहते हैं कि सर्दी में जो है ना ज़्यादा मज़ा होता है। हिन महीने में जनवरी के महीने में 16% पाकिस्तानी जो आवाम है वो घुमण वही है। तो असां मैडम खे इलाही सीरियस ॻाल्हियूं कयूं न, असां चाहियूं था त हिकिड़े उस्ताद जी ज़िंदगी कीअं हूंदी आहे, मतिलबु त असां जेके उस्ताद हूंदा आहिनि हिकिड़े ॿारनि जे लाइ रोल मॉडल्स बि हूंदा आहिनि, के वरी सफ़ा ईअं खड़ूस उस्ताद हूंदा आहिनि, उनखे ॾिसंदे ॿारनि जो मूड ऑफ थी वेंदो आहे, त उस्ताद खे कीअं हुजणु घुरिजे, उनजी शफ़क़त कीअं हुजणु घुरिजे। अच्छा मैडम मूंखे कंहिं चयो त तव्हांजी स्क्रीन ते जेके उस्ताद मोहतरमीन ईंदा आहिनि
स्क्रीन ते त ॾाढो खिली खिली ॻाल्हाईंदा आहिनि, पर पर्सनली जॾहिं उन्हनि जी ऑफिस में वञो त पोइ असांखे ॿुधाईंदा आहिनि त असां छा आहियूं। तव्हांजे पोयां ईअं त कुझु न आहे न? नहीं, मेरा ख्याल है कि मैडम आई रिमेन वेरी पॉपुलर अमंग स्टूडेंट्स, और उसकी रीज़न ये है कि मैं फिर घूम फिर के एक ही बात करती हूँ कि हर तालीमी इदारा हो या कोई भी इदारा हो, उसकी एक लिखत में एक पॉलिसी होती है, और वो पॉलिसी हमेशा ह्यूमन फ्रेंडली होती है। तो अगर आप पॉलिसी के साथ ही स्टिक हो जाते हैं तो स्टूडेंट्स को अल्टीमेटली बेनिफिट मिलना शुरू हो जाता है। लेकिन मैं ये बात ज़रूर रिक्वेस्ट करूँगी अभी उस्तादे जो भी हमारे असातिज़ा हैं उनके साथ के स्टूडेंट्स को थोड़ा सा पोलाइटली ट्रीट करें, सही बात, और अपनी पर्सनालिटी के अंदर ना एक ब्रेक लेके आए। जैसे कि अब इस एज में आके मुझे अपने आप को ये रियलाइज कर लेना चाहिए कि नहीं, दिस इज नॉट द राइट टाइम। एक बच्चा पहले परेशान है, आप उसको जब मजीद समझाने की कोशिश करते हैं तो मुझे लगता है कि एज अ स्टूडेंट उसको बुली फील होता है। सही बात कि मेरा साथ मुझे बुली कर रहा है, लेकिन बुली बहुत ज्यादा कॉमन है। मेरे स्कूल में जो है ना उस्ताद कम थे, पुलिस वाले ज्यादा थे, मतलब बिहेवियर। हमें तो यूनिवर्सिटी में भी ऐसे उस्ताद मिले थे। लेकिन देखिए बच्चों को, अपने बच्चे को एक टाइम पे एक चमाट लगा के ना शाम को मैं गले लगा के उसका माथा चूम सकती हूँ, लेकिन किसी गैर का बच्चा जो है ना, मुझे लगता है वो मेरी दोहरी शफकत का मुस्तहिक है। एक तो उसके पेरेंट्स मुझे पे कर रहे हैं, दूसरा उसके पेरेंट्स ने तो मुझे ये रुतबा दिया है कि मैं उनके बच्चों को लेके चलूं, तो थोड़ा सा मुझे लगता है कि पोलाइट ट्रीटमेंट है। अहिड़ा उस्ताद असांखे तमामु घटि नज़र ईंदा आहिनि जिन में एतिरी शफ़क़त हुजे। ॿी ॻाल्हि त मूंखे सर ईअं बि फील थींदो आहे त असांजे वक़्त जी इहा घुर्ज आहे। ऐं जेकॾहिं मैडम तव्हां इंसानी हक़ूक़ जी ॻाल्हि कई आहे, पर्सनली जेकॾहिं असां हक़ ॾिसूं न त मां सम्झां थी अहम जेके 32 हक़ आहिनि उन्हनि खां असां ग़ैर वाक़िफ़ आहियूं। कोई तव्हांखे नज़र खणी हरूभरू ॾिसी नथो सघे, कावड़ में ॻाल्हाइण त ॾाढी परे जी ॻाल्हि आहे, पर असां वटि इन तरह जो को कमु थींदो ई न आहे त उनजो असर वरी ज़ाती ज़िंदगी ते तमामु घणो पवे थो। मैडम आख़िरी सवाल आहे, मतिलबु इहा आहे त असां वरी ब्रेक ते वञिणो आहे असांखे। मुख़्तसर इहो ॿुधायो त असां ही जेके सुठा उस्ताद हूंदा, जेके रोल मॉडल्स हूंदा, जेके अल्लामा ए काज़ी खां वठी जेके उस्ताद हूंदा हुआ, हाणे उहे उस्ताद छो नथा पैदा थियनि? सर ये इसका मुख्तसर सा जवाब जो है ना वो दो तरीके से है। वो ये है, जो उस टाइम पे लोगों ने उन पे एतमाद किया था, जी हाँ, वो एतमाद भी तो अभी उस्तादों को हम नहीं दे रहे ना। मतलब एक तो मानो सिटन खपे, ॿियो उन मानो के तव्हां जो ट्रस्ट भी तो खपे ना। तो मतलब लीडर वही है जिसके ऊपर आवाम ट्रस्ट करती है। तो आप काजी साहब तो बहुत बड़ा नाम है, और हमारे तो वो ओरिजिनल प्रोफेसी में वो आते हैं, लेकिन ये कि उस टाइम पे पेरेंट्स का ट्रस्ट भी बहुत ज्यादा था, और उन्होंने उस ट्रस्ट को साबित भी किया है कि आपका ट्रस्ट बिल्कुल ठीक है। मुख्तसर बताएं, बच्चों की तरबियत हो रही है या सिर्फ उनको पढ़ाया जा रहा है? वही मुझे लगता है कि अगर बहुत गलत लफ्ज इस्तेमाल ही हो जाए तो हमने फंगस की तरह बच्चों को बड़ा होने छोड़ दिया है। मटेरियलिस्टिक बहुत ज्यादा उसमें हमने चीजें शामिल कर दी हैं, तो बच्चों को सिर्फ डिग्री दी जा रही है, वो डिग्री को उन्होंने कैसे इस्तेमाल करना है अभी भी वो लायक है, हम नहीं बता पा रहे उन्हें। सही, तो फिर इस दौरान में जो है मतलब उस्तादों को सख्त होना चाहिए, नॉर्मल होना चाहिए? नहीं, उस्ताद को नॉर्मल होना चाहिए, उस्ताद नाम ही शफ़क़त का है, उस्ताद नाम ही नाज़िन किनाम न वञो, इलाही खोड़ सवाल आहिनि, ये मतलब ये मुझे नाज़िन के दड़का न ॾियो क्विक रिस्पांस फोर्स वारो जेको पाण जो कम कयूं पिया न, सवाल मुख़्तसर जवाब ॾियो। नाज़िन किनाम न वञो, छो कि नंढड़े ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुबह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। व्यूअर्स, कल्ह मूं हिकिड़ी ख़बर पढ़ी आहे ऐं हुनजो असर मूं ते त थियो आहे, ऐं यकीन रखां थी त तव्हां ते ज़रूरु असर थींदो। ख़बरुनि ते असर थिए पियो? हा बिल्कुलु। असां वटि माना घणो तणो ॾिठो वेंदो आहे त सुबुह जे वक़्तु जॾहिं पाण निकिरंदा आहियूं त नाश्ते खां पाण अवॉइड कंदा आहियूं, या अवॉइड न बि करियूं त असांजो जेको स्केड्यूल हूंदो आहे, असांजो जेको टाइम तकड़ हूंदी आहे, सुबुह जो का शइ वणंदी कोन्हे, का परेशानीअ में जल्दी जल्दी में पाण निकिरी वेंदा आहियूं। कुझु इदारनि रिसर्च कई आहे त दुनिया में जेका वॾी उमिरि थिए थी माण्हुनि जी, उन्हनि जे मथां जेको समरी जेका उन्हनि कढी आहे त उहे माण्हू नाश्तो ॾाढो टाइट ऐं ॾाढो प्रॉपर कनि था, त इहो रीज़न आहे त उन्हनि जूं उमिरूं तमामु वॾियूं थियनि। पोइ तव्हां मतलब टाइट नाश्तो अॼु मां नाश्तो करे तॾहिं सफ़ाई एनर्जेटिक लॻा पियो, मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो न पिया ॾियो, सवालनि जे मथां सवाल। न मां ख़बर अथव सिंक्रोनाइज़ेशन ते मुंहिंजो इलाही कमु आहे। आउं चाहींदी आहियां त मूंसां गॾु जेके साथी मेज़बान हुजनि, पोइ कंहिं स्टेज ते हुजूं या कंहिं स्क्रीन जे प्रोग्राम में असां मौजूदु आहियूं, त थोरो बैलेंस्ड वे में कमु हलंदो आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। उस्तादनि जो नाश्तो कहिड़ो हूंदो आहे जो इंतिहाई ओवर मतलब त एक्टिव हूंदा आहिनि, ॿारनि सभिनी ॿारनि खे 60 ॿारनि खे भई कंट्रोल कंदा आहिनि?
तो क्या राज होता है उस्तादों का? वैसे तो मैं ये तो हर किसी की जाती जिंदगी में मैटर करता है, लेकिन मुझे लगता है कि आजकल उस्तादों के भी हालात हैं कि घर से फटाफट निकलें, बीवी को ऑफिस छोड़ें, बच्चों को स्कूल छोड़ें और वो फिर वर्क प्लेस पे ऐसे आ जाते हैं। लेकिन ये आपने बहुत अच्छी बात की है मैडम। आई जस्ट अटेंडेड बहुत यंग एज में मैंने किसी ने एक बात मुझे ये सिखाई थी कि अगर घर से आप अच्छा खाना खा के जाएंगे तो शाम तक आपका मिजाज जो है ना बड़ा अच्छा रहता है। अच्छा, आप ये भी तहकीक है। ये तो बस जस्ट अ रैंडम विलेज विजडम मुझे, जो कि मेरी दादी से बचपन से हम सुनते थे, शी यूज्ड टू से माय ग्रैंडमा से कि पुत्र खा के जाओगे ते तगड़ा महसूस करोगे। सो बेसिकली ये भी एक बड़ा एलिमेंट है कि हमारे यहाँ जो देखे ना कि हर किसी ने अपना जो खाने की फोर्स है उसको डाइवर्ट कर दिया डिनर के ऊपर। तो ब्रेकफास्ट को हम इतनी इंपॉर्टेंस नहीं देते हैं और लंच भी हमारा सारा दिन वो चाय कॉफी उस पर चला जाता है। लेकिन ये कि उस्ताद के लिए तो खाना खाना चाहिए, और उस्तादों को मैं कहती हूँ कि आप एक टॉफी भी जरूर खा कर आया करें कि अगर आप डायबिटिक नहीं है। मीठे का आपके मूड के ऊपर बड़ा अच्छा एक इम्पैक्ट रहता है, और अगर आपको कभी भी जिंदगी में लो फील हो रहा हो तो आप जरूर कुछ मीठा खाएं तो आपको अच्छा लगेगा। पंजाबी बहुत अच्छी बोली ना, मतलब ये सारी जो जबान है उनसे हम मोहब्बत करते हैं। हम यही चाह रहे हैं कि आप पंजाबी में भी बताएं कि हमें क्या क्या करना चाहिए। नहीं सर, लैंग्वेजेस जो है ये हमारा विरसा है। जी हाँ, और लैंग्वेजेस सब कुछ है, तो आई लव टू स्पीक पंजाबी। कनेक्ट होती है ना, मतलब उर्दू लैंग्वेजेस नहीं है। अच्छा, ये बड़ी नहीं, आप पंजाबी में बताएं। अच्छा, ਤੁਹਾਨੂੰ ਇੱਕ ਬੜੀ ਅੱਛੀ ਗੱਲ ਸਰ ਮੈਂ ਦੱਸਣੀ ਆ, ਉਹ ਹੈਗੀ ਹੈ ਕਿ ਸਿੰਧੀ ਤੇ ਪੰਜਾਬੀ ਦੀ ਵੋਕੈਬਲਰੀ ਜਿਹੜੀ ਹੈ, ਤੁਸੀਂ ਜੇ ਗੱਲ ਕਰੋਗੇ ਬਾਤ ਕਰੋਗੇ 25% ਕਾਮਨ ਹੈਗੀ ਹੈ। जैसे सिंधी सराइकी बहुत करीब है लैंग्वेजेस च, इसी तरीके नाल अगर तुसी देखो तो सराइकी ते पंजाबी बहुत ज़्यादा आपस च कनैक्टेड ने। सो तुसी दिसो कि जो लैंग्वेजेस आ इनमें कॉमनैलिटी आ, सिंधी पंजाबी में 25% वोकैबलरी सेम आहे। अच्छा सर, तव्हांखे ख़बर आहे आउं बिल्कुलु जॾहिं नंढी हूंदी हुयसि त असांजे हिकिड़े पासे बाइकास्ट बरोच हूंदा हुआ उहे, ऐं हिन साइड पंजाबी रहंदा हुया। पोइ जॾहिं पंजाबियुनि में वेंदी हुयसि त पंजाबी ॿोली ॻाल्हाईंदी हुयसि, ऐं जॾहिं बरोचनि जे घर वेंदी हुयसि त मां बरोची ॻाल्हाईंदी हुयसि। पंहिंजे घर में असां नंढे हूंदे खां प्रैक्टिस कंदा हुआसीं त पोइ इंग्लिश ॻाल्हाईंदा हुआसीं पाण में। सॼो सेशन पाण जेको न तव्हां पंजाबी में सवाल कंदो ऐं सिंधी में, पर मां मूंखां हाणे विसरी वई आहे, इहा ई ॻाल्हि मूं कई त मूंखां। अच्छा, लैंग्वेज जो इहो आहे त तव्हां जॾहिं छॾियो था त पोइ तव्हां खां विसरी वेंदी आहे। पाण ॿ टे ख़बरूं रुॻो ॿुधाए वठूं नाज़रीन खे। ऐं मूं चाहियां पियो त जेको असां सुबुह साण वेठा हूंदा आहियूं, मूंखे दड़का पिया मिलंदा आहिनि, जल्दी कयो टाइम ओवर थी वियो आहे, असांखे लाइव अचिणो आहे। सो मुर्तज़ा मजबूर साहिबु मूंखे दड़का न ॾींदा, कयो यार आउं रोई ॾींदो आहियां जल्दी। सो ख़बरूं इहे आहिनि त नाज़रीन, पंजाब में सूरत हाल इलाही ख़राबु पई हले, ऐं जेको नमूनिया वारो असां रोज़ तव्हांखे ॿुधायूं पिया त रोज़ तव्हांखे पंहिंजे ॿारनि खे संभालियो ऐं पंहिंजे ॿारनि खे मच्छरनि खां, ख़राबु पाणी खां, ख़राबु फूड खां ख़्यालु रखो। ऐं सिंध में बि इहे केसिस हाणे वधनि पिया, तमामु घणा वधनि पिया, ऐं ॿारनि में पेट जा मतिलबु त इन्फेक्शन तमामु घणा वधनि पिया। पंजाब वारनि अॼु जेका रिपोर्ट ॾिनी आहे त 27 ॾींहंनि में 258 ॿार नमूनिया जे करे फोत थी विया आहिनि। 24 कलाकनि में जेके केस रिपोर्ट थिया आहिनि, 24 कलाकनि में जेके केस रिपोर्ट थिया आहिनि उहे 869 केसिस आहिनि। 869 केसिस, ऐं 24 कलाकनि में कलो के ॾींहं में जेको आहे सिर्फ़ु 18 ॿार फोत थिया आहिनि। त हीउ नमूनिया जो तमामु वॾो मसइलो हले पियो। ऐं महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे, पाण खे महफ़ूज़ रखो, ऐं ख़ासि करे पंजाब में जेका सूरत हाल आहे इन मां तव्हां सिखो ऐं ॾिसो त उते सबबु कहिड़ा आहिनि, ऐं उन्हनि शयुनि खे तव्हां पाण ते रखो। ऐं डॉक्टरनि सां तव्हां जेको जेकॾहिं ॿार खे हल्को बुखार थिए थो, खंघि थिए थी, त फौरी डॉक्टर ॾेखारी वञो, बजाए जो तव्हां थोरी गफ़लत कयो, पोइ वरी हज़ारे रुपए जी टेस्टुनि में पियो, ऐं उन खां पोइ तव्हां दवाउनि में पियो, वरी ॿियूं खे परेशानी अचनि। बिल्कुलु अहिड़ी रीति सिंध में जेको आहे बदमनी ते पाण ॻाल्हायूं त बदमनी जीअं जीअं इलेक्शन वेझे अचे पई त मामला तमामु घणा ख़राबु पिया थींदा वञनि, बर्दाश्त ख़तमु थींदी पई वञे माण्हुनि मां। कलो के ॾींहं में 4 ॾींहं ॻड़ी थिए अॻे में, मतिलबु कंदकोट वारो पासो उअं ई इहो बदमनी जे हवाले सां बदनाम ज़माना आहे त उते 2 माण्हू क़तल थिया आहिनि। हिकिड़ो 4 ॾींहं थियो, कल्ह थियो, हिकिड़ो राति जो देरि सां जेको ज़ख़्मी हो उहो फोत थी वियो आहे। त इहो थियो आहे मीरपुर ख़ासि में GDA जे अॻुवाणनि जी जेको उताक आहे उन ते हमिलो कयो वियो आहे। ईअं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे इहे ख़बरूं आयूं आहिनि त पॉलिटिकल जेको इशूज़ आहिनि, पॉलिटिकल जेके सियासी वाबस्तगियूं आहिनि, ऐं इनकारियूं आहिनि, ऐं वफ़ादारियूं आहिनि, उन्हनि ते जहिड़ा थिया आहिनि। कल्ह तमामु घणा जहिड़ा थिया आहिनि सिंध में। ऐं महिरबानी करे पंहिंजे हिसाबनि ते, पंहिंजे सब्र ते, पंहिंजी इज़त ते, इन्हनि ते कंट्रोल कयो। हीउ इलेक्शन जो 8 फेबरवरी वारो ॾींहुं गुज़री वेंदो, पर तव्हांखे रहणो इन्हनि ई रिश्तनि में आहे, इन ई पाड़े में रहणो आहे, इन ई शहर में रहणो आहे। सो महिरबानी करे तमामु मूंखे ॾुखो ईंदड़ ॻाल्हि इहा लॻंदी आहे त असां वटि मुख़्तलिफ़ शहरनि मां नौजवान असां वटि हब चयो वेंदो आहे न, जाम शुरू ते ईंदा आहिनि, उते रहंदा आहिनि, पर हाणे बदमनी एतिरी थी वई आहे सर
त तव्हां कंहिं घिटी मां निकिरो था, तव्हां कंहिं बैंक मां निकिरो था ऐं 2 बाइक ते माण्हू अचनि था ऐं तव्हांजी रक़म तव्हां खां फुरियल था वञनि, तव्हांजो वॉलेट तव्हां खां फुरियल था वञनि, तव्हांजो मोबाइल फोन तव्हां खां फुरियल इहा था फुर वञनि। हिकिड़े पासे, पर ॾिसो इहो त ज़ाहिर आहे इहो क्राइम जेको आहे इहो 0% कॾहिं थी बि नथो सघे, ठीकु आहे, पर इहो त ऑफिसर्स कॾहिं सुठा सुठा अची वेंदा आहिनि त पोइ हुन ते कंट्रोल कंदा आहिनि, ज़ाब्तो थी सघे थो, ज़ाब्तो थी सघे थो, पर इहो आहे त हिकु ॿ केसिस थींदा रहनि, उहे दुनिया जहर हुन में हूंदा आहिनि, पर ही जेके ॾिहाड़ा आहिनि इन्हनि में तमामु वॾो एहतियात करणु घुरिजे। ही जेको जज़्बातियात आहे या जज़्बातियात इहे तव्हां हिन सिंध जे सूबे खे, हिन धरतीअ खे तक़दीर बदिलाइण में जॾहिं तव्हां इस्तेमालु कयो त ज़रूरु हिकु ॾींहुं ईअं हूंदो त सिंध उहा ई पंहिंजी ऊज ते पंहिंजी पहुचंदी, पर सिर्फ़ु जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे वॾेरे खे खटाइणो आहे त महिरबानी करे पंहिंजे रतीअ रिश्तनि खे कोहो न। सो इहे आहिनि केतिरियूं ई पाण वटि ॻाल्हियूं आहिनि, ख़बरूं आहिनि। अच्छा, इहो जेको सुवालु आहे मैडम सां मां अची हिन ते ॻाल्हाईंदुमि। मैडम, हुआ ये है कि कल जमात इस्लामी का जलसा हुआ है और उन्होंने कहा है कि जो कराची में 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर्स के रिजल्ट आए हैं और वो जो है उन्होंने बच्चों को फेल किया गया है। ऐं मां मतिलबु ॿुधाए वञा नाज़रीन खे त उन चयो आहे हाफ़िज़ नईमुर रहमान जमात इस्लामी जो अॻवान आहे त हीअ जेको पाण 2 टे ॾींहं पहिरीं ॿारनि जे रिज़ल्ट ते ॻाल्हायोसीं पिए त कराची में 80% ॿार फेल थी विया 9, 10, 11, 12 में। उन खां पोइ हिकिड़ो वॾो हुते मसइलो पैदा थी वियो आहे कराची में, ॿार उहो रिज़ल्ट क़बूल करण लाइ तयारु कोन्हनि के, वालिदेन क़बूल करण लाइ तयारु कोन्ह के, पोइ हुननि कोर्ट में विया आहिनि, उहो CM वटि विया आहिनि, बोर्ड ऑफिस में विया आहिनि त असांजी कॉपियूं रीचेक कयूं वञनि। कल्ह जमात इस्लामी जो जेको जलसो हुयो उन जो सॼो लुबो लिबाब जेका सॼी जेको हुननि ॻाल्हि हुई इहा कई त तव्हां असांजे कराचीअ जी तालीम असां खां फुरियो पिया, कराची जे ॿारनि खे तव्हां पिनणु सेखारियो पिया, उन्हनि खे जेको आहे उन्हनि जा मुस्तक़बिल तव्हां तबाह पिया कयो, ऐं जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि इहे नतीजा तब्दील न कया विया, कापियूं रीचेक न कयूं वयूं, इन्हनि नतीजनि ते गौर फिक्र न कयो वियो त उन्हनि धमकी ॾिनी आहे त असां CM हाउस जे आॾो 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां धरणो हणंदासीं ऐं इहे जेके बुज़दिल वॾेरा आहिनि ऐं इन्हनि जे सहूलियतकारनि खे असां कोन्ह छॾींदासीं, उन्हनि खे मारींदासीं। मुंहिंजो सुवालु मैडम न आहे, मैम हीअ जेको ॿारनि जा जेके रिज़ल्ट्स आया आहिनि कराची में 80% ॿार मतिलबु इंजीनियरिंग वारा, मेडिकल वारा, आर्ट्स वारा उहे फेल थी विया आहिनि ऐं हू चवनि था त असांजा टॉपर ॿार आहिनि उहे जेको आहे हाणे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि, छोकिरियूं ख़ुदकुशी जूं उन्हनि अटेम्प्ट कया आहिनि, कराची मां केसिस आया आहिनि त ॿार फेल थिया त हाणे उहे आपघात पिया कनि त असां टॉपर हुआसीं असांखे फेल छो कयो वियो आहे। वाकई इहे नतीजा आहिनि या मोनोपुलेट कया विया आहिनि, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो हिकु उस्ताद जी हैसियत सां? थोरो मैनिपुलेशन बि थींदी, असांखे बेनिफिट ऑफ डाउट जेको आहे ॿिनि पार्टी खे ॾियणु खपे असांखे, ईदर सरकार है और ईदर हमारी जनरल पब्लिक है। हमारे फायदा कैसे होगा अगर बोर्ड ऑफिस 80% बच्चों को फेल करती है तो उसका फायदा बोर्ड ऑफिस को क्या होगा? उसको सिर्फ फीसेस। लेकिन इसमें ये कि देखिए फीसेस भी एलिमेंट कहीं पे कोई गलती हो सकती है, लेकिन देखिए अरसे से कराची बोर्ड भी काम कर रहा है तो हम व्हाट इज द मेन रीजन? मैं चाहूंगी इसमें ये है कि देखिए रीचेकिंग की पॉलिसी है और पेरेंट्स को लाजमी जो है वो रीचेकिंग करवानी चाहिए और उसमें ये कि सरकार को ये चाहिए कि वो रीचेकिंग की कॉस्ट होती है तो सरकार को चाहिए कि वो उस रीचेकिंग की कॉस्ट को जब इतने लार्ज स्केल पे कंप्लेंट्स आई हैं तो उसको वेव कर दिया जाए और ताकि लोगों को सहूलत हो जाए, उनकी कॉपियाँ रीचेक हो जाएं। लेकिन इसमें एक एलिमेंट हमारे पास ये भी आ जाता है कि हमें थोड़ा सा इदारे को उसकी पॉलिसीज़ को इम्प्लीमेंट करने के लिए मार्जिन भी देना चाहिए। हम फ़ौरन से थोड़ा लोग जल्दी शॉर्ट टेम्पर हो जाते हैं, लेकिन ये कि डेफिनेटली वो लोग उसको देखेंगे। बट ये है कि ये एक पॉइंट है क्योंकि इस पर बहुत सारे जो स्कूल्स हैं, स्कूल वाले को तो पता होता है ना कि मेरे बच्चे की रिप्यूट क्या है और मेरे स्टूडेंट की कितनी परसेंटेज आएगी, तो स्कूल्स वालों का भी ये कहना है कि कुछ ना कुछ घपला या कोई ना कोई मैनिपुलेशन ज़रूर हुई है बोर्ड की जानिब से, जिसकी वजह से रिजल्ट इतने लार्ज स्केल के ऊपर जो है वो ख़राब हुआ है। अच्छा, रिजल्ट ख़राब हुआ है या उसमें बच्चों की या स्कूल्स मैनेजमेंट की भी गलतियां हैं कि बच्चों को या पढ़ाया नहीं गया है या तैयारी नहीं करवाई सर, ये बिल्कुल हो सकता है, ये बात भी हो सकती है, लेकिन स्कूल वाले जो हैं वो ऑलरेडी प्रेडिक्ट करके बैठे होते हैं कि इन 5 में से हमारा एक टॉपर जो है वो होगा, तो कहीं ना कहीं बोर्ड की तरफ से भी, इंतजामिया की जानिब से भी कुछ ना कुछ गलती का गुंजाइश जो है वो नजर आ रही है। बिल्कुल बिल्कुल, छो त वॾे पैमाने ते कंहिं इदारे जी तरफ़ खां जॾहिं डायरेक्ट असांखे हिकिड़ी डायरेक्शन सॼी जा सॼी तब्दील नज़र अचे पई, पर नतीजा मुख्तलिफ वक्तन पे आया, सब गॾु न आया। मैं आपको यहाँ पे कतई करारी माफ कीजिएगा, उनके फर्स्ट ईयर इंटर में ग्रेड्स अच्छे हैं, सेकंड ईयर में उनको सप्ली दे दी गई है, तो यहाँ से थोड़ा सा लगता है कि कोई ना कोई प्रॉब्लम जो है वो सिस्टम के अंदर आई है। अच्छा, सबसे ज्यादा उन्होंने जो है ना मुतालबा किया कि इंटर के नताइज जो है ना आप रीचेक करें। जी, तो इंटर में ज्यादा मसला हुआ है ना? इंटर में ज्यादा मसला है, उसमें हुआ ये कि सर देखिए कि 9th में ग्रेड्स 71 आए हैं और मैट्रिक में 2 सप्लियां आ गई हैं,
फर्स्ट ईयर इंटर में जो रिजल्ट है वो मेरा 81% आ रहा है एज अ स्टूडेंट, लेकिन सेकंड ईयर में 1 या 2 सप्ली आ गई है, तो ये थोड़ा सा रैशनल जस्टिफाइड नहीं है। तो इसकी वजह से लगता है कहीं ना कहीं कोई ना कोई इंतजामिया की जानिब से शायद कोई गलती हो गई है रिजल्ट कंपाइल करने में या कैलकुलेशन में, तो उसको रीचेक करवा लेना चाहिए। सही ज़बरदस्त। नाज़रीन असांखे शॉर्ट कमर्शियल ब्रेक में हलूं था ऐं कल्ह न छंछर वारे ॾींहं ते आसमा जहांगीर साहिबा जी सालगिरह हुई, उन्हनि खे वॾो ट्रिब्यूट पेश कयो। इंसानी हक़नि जी मैडम अचण सां ॻाल्हि कई त असां चाहियूं था त असां सूबे मेरान प्रोग्राम में बि उन्हनि खे यादि कयूं। इहो ज़रूरु न हुजे त भला 2 ॾींहं सां पहिरीं सालगिरह हुई, हू सदाईं उन्हनि जो किरदारु उन्हनि जो अमर आहे ऐं सदाईं हू ऐं सदाईं हू जेको पंहिंजे कमनि सां इंसानी हक़नि जे लाइ जेको उन्हनि जाखोड़ियो आहे आसमा जहांगीर साहिबा, उहो सदाईं यादि रखियो वेंदो। असां अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सूबे मेरान। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर भलीकार सूबे मेरान में, उमेद तव्हां ख़बरुनि खे बि इंजॉय कंदा हूंदा, असांजे प्रोग्राम खे इंजॉय कंदा हूंदा। ख़बरूं मतिलबु तीअं ख़बरूं मिलंदियूं रहनि थियूं न। हाणे मूं वटि जीअं हिकिड़ी ख़बर आई, असांजे मेरान टीवी ते स्क्रोल बि त हलनि था न, सिर्फ़ु सूबे मेरान प्रोग्राम नथो हले, असां मतिलबु त हिकु हिकु लम्हे जी ख़बर ॾियूं था, जेकी रेड पटी हले पई उते ख़बरूं बि अचनि पियूं। सो हिन वक़्तु जेका ख़बर आई आहे त उहा अमेरिका न उर्दन में जेको आहे थियो आहे मामिलो, ऐं अमरीकी फ़ौजी हवाई अॾे ते हमिलो कयो वियो आहे। उन ड्रोन हमले में जेको आहे 3 फ़ौजी एहलकार अमरीकी फ़ौजी एहलकार मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि, ऐं अमरीकी सदर जो बाइडन हिन जी सख़्तु मज़म्मत कई आहे। उन्हनि इल्ज़ाम हयो आहे त ईरान ऐं शाम जे जेको आहे दहशतगर्द जेके ग्रुप आहिनि उन्हनि इहो असां ते हमिलो कयो आहे ऐं असां पलांद पंहिंजो कंदासीं, इहो पलांद कोन छॾींदासीं। सो इहो आहे। ॿी जेका ख़बर असां ईंदे ई सहाफ़त ते ॻाल्हाईसीं त सुप्रीम कोर्ट में जेको सहाफ़ियुनि खे नोटिस ॾियण जो जेको मामिलो उन जेका ॿुधणी हुई, उन ते सुप्रीम कोर्ट हुकुम कयो आहे त सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ जेके बि तव्हां नोटिस ॾिना आहिनि FIA वारो, इहे तव्हां वापसि वठो। ऐं हुननि इहे बि रिमार्क्स ॾिना आहिनि त सहाफ़ीअ खे तनक़ीद करण खां केरु बि नथो रोके सघे। सहाफ़ी त छा, आम अवाम जेको आम माण्हू आहे उनखे बि तनक़ीद करण खां केरु बि नथो रोके सघे। इहे नोटिस वापसि वठण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सो इहे ख़बरूं आहिनि, अञा ॿियूं केतिरियूं ख़बरूं आहिनि। पाण मैडम खां हिकिड़ो सवाल करे वठूं। मैडम, फैशन ऐं तालीम में हिकिड़ो वॾो मसइलो पैदा थी वियो आहे त तालीमी इदारनि में हाणे फैशन हावी थी वियो आहे, तालीम घटि थी वई आहे। इन जो सबबु छा आहे? इन सां तव्हां पहिरीं सिर्फ़ु इहो ॿुधायो त इन सवाल सां मुतफ़िक़ आहियो, इहो आहे या कोन्हे, या मुंहिंजी मतिलबु साइकी आहे, मुंहिंजे कुझु दोस्तनि जी साइकी आहे? सर देखिए, फैशन हिस्सा है लेटेस्ट ट्रेंड्स का, तो अच्छा दिखना, अच्छा लगना, खुद को बेहतर महसूस करना, ये है सवाल। मेरा ख्याल है कि ये होना चाहिए कि जो भी फैशन है क्या वो हमारे कल्चर के साथ मुताबिकत रखता है या नहीं रखता है। मतलब सुबह को मुझे अगर जाना है यूनिवर्सिटी, तो चाहे लड़की हो चाहे लड़का हो, हमें ये ना कि हमें क्लास में कितना खूबसूरत नजर आना है। अगर एक ऐसे पढ़ के जाएं तो हम वहाँ पे बात कर सकते हैं, वहाँ पे कोई अखबार पढ़ के जाएं वो चीज हो सकती है। तो इस सेंस में कह रहा हूँ कि क्या हम मतलब अच्छा, मुझे लगता है कि अल्लाह ने तमाम लोगों को बहुत खूबसूरत बनाया है और उस खूबसूरती में बेहतर से बेहतरीन लगना सबका हक है। लेकिन आपका सवाल का जो पर्सपेक्टिव है वो बड़ा अच्छा है और आपने बड़ा अच्छा सवाल किया है कि पेरेंट्स के लिए फिर अक्सर बच्चों को तालीम अफोर्ड करना, उनका लंच अफोर्ड करना, फिर साथ में उनके फैशन अफोर्ड करना मुश्किल हो जाता है। तो वो उसमें ये कि फैशन एग्जिस्ट करना चाहिए, लेकिन ये एक हद तक जिससे कि उनकी जो तवज्जो है तालीम के ऊपर वो पीछे नहीं हो जाए और फैशन आगे नहीं हो जाए। अगर ये है तो फिर तो गलत बात है। सही। अच्छा, आपने जैसे but what I think that people are very wise nowadays, वो पंहिंजे स्किन कॉम्प्लेक्स के एक्सेप्ट करण शुरू करे छॾियो आहे। देखो, हाँ, बॉडी शेमिंग है, कलर शेमिंग है, एज शेमिंग है। देखो, सबसे बड़ी वॾी ॻाल्हि आहे हू असां वटि ही आहे कि अभी तक तो हमारे मुआशरे ने एक खुद एतमाद औरत को कबूल नहीं किया, तो बच्चे का फैशन और तालीमी काबिलियत चीजें बहुत बाद में आती है हमारे जो यानी कि बेहतरीन तो ये एक बात है। सोसाइटी अब कबूल कर रही है। मैं सर सोसाइटी कबूल कर रही है। यूनिवर्सिटी के बच्चे देखें कितने अच्छे इसमें फैशन करके आते हैं। मैं तो इस चीज को अप्रिशिएट, देखिए मैं तो इस चीज को एक्सेप्ट कर रही है ना। देखिए मैं इस चीज को अप्रिशिएट करूँ, लेकिन हमारे यहाँ थोड़ी सी कल्चरल सोसाइटी है, कल्चर आज भी थोड़ा सा आगे है, रिलीजन भी पीछे है। देखिए, जहेज हमारा कल्चर है वो आज भी आगे है। कोई रिलीजन नहीं कहता है कि आपने जहेज देना है, लेकिन हमारा कल्चर आगे है और हम थोड़ी सी रिवायती कौमों में आते हैं। लेकिन इसमें ये बात जरूर मैं कहूंगी कि जो फैशन है वो एक हद तक हो, लेटेस्ट ट्रेंड्स हो। देखिए, इसी में मैं इसको जरा पॉजिटिव लेती हूँ, मेरा थोड़ा सा इसमें अलग है। मैं चाहती हूँ कि बच्चे जितना फैशन करते हैं अपनी पॉकेट और अपने पेरेंट्स की अफोर्डेबिलिटी के मुताबिक, वो उनकी पर्सनालिटी को ग्रूम करता है। मैडम ने बहुत अच्छी बात की कि अभी तो आजकल
लोगों का दिल और दिमाग थोड़ा सा खुला हो गया हुआ है। हमने दूसरों को एक्सेप्ट करना शुरू कर दिया है। हम कलरिज्म पे भी बात नहीं करते हैं, हम एज पे बात नहीं करते हैं। लेकिन ये अभी पूरी की पूरी सोसाइटी में ऐसा नहीं हुआ है, सिर्फ किसी हद तक हुआ है। और जो मैंने भी आपसे बात की कि हमारे यहाँ तो मतलब खातून की डांट को गाली समझा जाता है और मेल बॉस की डांट को डांट समझा जाता है। तो अभी तो थोड़ा सा ये भी हमें मजीद जद्दोजहद की जरूरत है। जैसे कि भी आपने आसमा जहांगीर साहिबा के बारे में बात की और आपने बहुत अच्छा एक वो उनके बारे में जिक्र किया कि मैं तो दुआएं देती हूँ हर नमाज में ऐसी खवातीन को जो कि हमारे लिए कुर्बान हो गई और रास्ता छोड़ के हमारे लिए चली गई, सड़कों पे कोड़े खाना और मार पीट खाना और अपने नहीं तमाम मुल्क की खवातीन के हकूक के लिए बात करना एक बहुत बड़े दिल की बात है, जो कि शायद हमारे पास नहीं होता। सही बात, बड़े किरदार की गाल है, बड़े किरदार की गाल है, बिल्कुल। अच्छा मैडम, हम ये चाहेंगे कि आप हमें जो है ना, जिस तरीके से ज़ाहिर आप स्पीचेस करती होंगी और आप मोटिवेशनल स्पीकर्स भी हैं, तो हम नौजवानों को कुछ अच्छे जो है ना, आप हमें जिस तरह इकबाल के या कुछ शेर आपको जो जिसके भी याद हो आप हमें बताएं। आप क्योंकि आपकी आवाज़ भी बहुत खूबसूरत है। आई एम नॉट गुड इन मेमोराइजिंग जेके असांजा कोट्स हूंदा आहिनि या पोएट्रीज हूंदियूं आहिनि, पर पोइ बि मफ़हूम जंहिंखे पाण चवंदा आहियूं। जी I'm good in recitation but not in the memory actually. सबसे अच्छा जो मुझे लगता है वो मैं अपने हस्बैंड को छेड़ती रहती हूँ सुबह दोपहर शाम बोल बोल के, और वो उनको याद हो गया है। वह कहीं भी गया लोटा तो मेरे पास आया, वो कहीं भी गया तो मेरे पास ही लोटा मेरे पास आया, लोटा तो मेरे पास ही आया। बस यही बात अच्छी है मेरे हरजाई की। सो वो आपकी हरजाई की अच्छी बात है। और वो कहते होंगे मैं हरजाई नहीं हूँ। मैं भी हाँ। तो लॉयल्टी जाहिर सी बात है, ऑनेस्टी एंड लॉयल्टी दोनों बड़ी अच्छी चीजें हैं, हमारी पर्सनालिटी का बड़ा अच्छा हिस्सा है। और लेकिन मैं कहती हूँ कि आजकल के बच्चे और आजकल जो जनरेशन है वो लॉयल्टी से ज्यादा ऑनेस्टी पे बिलीव करती है। और फिर वापस से हम घूम के वही जाएंगे जो बाबर हमें आप ले जाते हैं इलेक्शंस के ऊपर, कि इलेक्शंस पे भी तमाम लोगों से ये रिक्वेस्ट है कि ऑनेस्टी को देखें, लॉयल्टी नहीं देखें। लॉयल्टी तो ये है कि जो बड़ों ने कह दिया सर झुका के हम वहां ठप्पा लगाएं। ऑनेस्टी ये है कि हम अपने शाऊर, अपनी आगाही और अपनी सुध-बुध को इस्तेमाल करते हुए करें। बहुत खूबसूरत बात। लेकिन इससे पहले भी जो उन्होंने बात की शेर के अंदाज में, बहुत अच्छी बात है मेरे हरजाई की। तो हम ये चाह रहे हैं कि मतलब मैं माई हम उनसे ऐसे सवाल कर सकते हैं। आप इस कॉफ की वजह से कह रहे हैं कि उन्होंने इतना अच्छा गजल उड़ा हुआ है। नहीं वो कमाल का। मैं ये चाह रहा हूँ कि देखें मैडम खुश मिजाज है ना, हम ये चाह रहे हैं कि आप हमारे नाज़रीन को ये भी बताएं जो हमारे घरों में औरतें बैठी हुई हैं, तो वो जानना चाह रही है कि अच्छे कपल को किस तरह होना चाहिए, अच्छे मियाँ बीवी की खास बातें कौन सी हैं कि मतलब के मर्द भी बोले कि मेरी बीवी बहुत अच्छी है, हाँ, और बाहर जाए तो वो जो है ना अपनी बीवी की तारीफ करे, ये ढूंढे ना कि दूसरी कौन सी अच्छी गर्लफ्रेंड मुझे मिलेगी। तो ये चीजें हमें मतलब आपने बहुत अच्छा सवाल किया कि देखिए जो घर में बैठी खवातीन है उनको अक्सर हम निगलेक्ट कर जाते हैं करंट अफेयर्स और स्टूडेंट्स के उसके अंदर। लेकिन मैं तमाम अदीब बहनों सबसे एक ही रिक्वेस्ट करूंगी कि आप ये नहीं सोचिए कि मुझे अपने शौहर से क्या चाहिए, आप थोड़ा ये भी सोचना शुरू कर दें कि उनको हमसे क्या चाहिए। और सबसे बड़ी बात यह है कि देखिए ऑनेस्टी को अगर अपने साथ रखेंगे तो आप रिश्ते में कम थकेंगे। जी हाँ। अगर हम वफादारी के साथ आप हर चीज पे सर फेंक के चलती जाएंगी, क्योंकि आपको बड़ों ने बताया था कि भी शौहर के आगे उफ नहीं करनी, ना नहीं करनी, तो आप थक जाएंगी। रास्ते में एक पार्टनर थक जाएगा, कहीं बैठ जाएगा, रिश्ता खराब हो जाएगा या खत्म हो जाएगा। बस फिर मजबूरी में चलता रहेगा। मजबूरी में चलता रहता है। लेकिन मेरे सबसे अच्छी और बेहतरीन बात ये होती है कि दोनों पार्टनर जो है ना वो एक दूसरे को लेवरेज दें। और देखिए मैं ये नहीं कह रही हूँ कि जो मेरी अपनी जात है वो मैं अपने हस्बैंड को खुश करने के लिए बिल्कुल भूल जाऊं, लेकिन ये कि कुछ चीजें अगर वो मेरे लिए तब्दील कर रहे हैं तो मुझे भी उनके लिए तब्दील करनी चाहिए। और घर बैठी बहनों से मेरी एक जरूर बात है, अपने आप को चीजों के परफेक्शन के पीछे भाग के ना खुद को थकाए नहीं। खुदारा हम लोगों ने खुद को थकाना शुरू कर दिया है। मैं वर्किंग वुमेन हूँ तो मुझे गोल रोटी पकानी नहीं चाहिए। भाई क्यों, रोटी रोटी होती है, सही बात, ठीक है। और अगर मैं घरेलू खातून हूँ और मैं घर में कमा के नहीं ला रही हूँ, इकोनॉमिकली कंट्रीब्यूट नहीं करूँ, तो इसका हरगिज़ ही मतलब नहीं है कि मैं डिश वॉशर भी हूँ और मैं क्लॉथ वॉशर भी हूँ और मैं लॉन्ड्री भी करूँगी, डस्टिंग ग्रूमिंग भी करूँगी। आप सिर्फ उतना करें जितना कर सकते हैं। जी हाँ। और उतना करें जितना आप हमेशा कर सकते हैं। बिल्कुल। वो गैस लाइटनिंग एटीट्यूड जो है ना हमारे यहाँ रिलेशंस में वो बहुत ज्यादा है। गैस लाइटिंग अगर किसी के लिए समझने में मुश्किल हो तो इस पे तो भी गैस लाइटिंग एटीट्यूड पे बॉसेस के ऊपर भी रिसर्च हो रही है। एकदम से हम लोगों को बहुत गले लगा लेते हैं और एकदम से फिर हम थक के उनको नीचे उतार देते हैं। सही बात है। तो म्याना रवि जो है ना वो इसी से रिलेटेड ये एक अच्छा मौजू है। देखें इस पे कोई बात नहीं करता ना जी, इस पे बात करनी चाहिए। कोई बात नहीं करता, मतलब कि इस पे
घरेलू हालात कैसे होने चाहिए, मियाँ बीवी का रिश्ता कैसे होना चाहिए, और खास तौर पे ये जो हाउस वाइफ होती है ना, जो घरेलू औरतें होती हैं, वो ज़्यादातर मैं देखता हूँ कि जब भी मेरी उनसे ये हुई कि यार ये देखो कितनी लड़कियां तो टीवी पे आके बैठ रही हैं, बातें कर रही हैं, इतनी कामयाब हो गई, हमारे मर्दों ने तो हमें कुछ किया ही नहीं, अल्लाह हम कहाँ जाएंगे, हमारी जिंदगी ऐसे कपड़े धोने में चली जाएगी। बाय द वे ये अल्लाह बहुत अच्छा था। तो मुझे ये बताएं, ये जो हम उसके ऊपर हावी हो जाते हैं चीजें हमारे ऊपर, खासतौर पे ये ड्रामे, ठीक है, फिर उसके बाद जो है ये जिस तरीके से अब कुछ दिन पहले जो है शोएब मलिक और सानिया मिर्जा की अलैदी, फिर नई शादी, ये हम चीजें जो हावी कर जाते हैं, क्या मतलब हमें भी ये ऐसी चीजें कबूल करनी चाहिए या हम जो है सिर्फ उनको ऐसे वाकयात और हालात? देखिए ये तो चलो उनका जाती मसला है कि उन्होंने किस तरीके से सेपरेशन की और कैसे उन लोगों ने शादी की। जी हाँ। लेकिन मैं इसमें ये बात जरूर कहूंगी कि देखिए कोई भी मिस्टर परफेक्ट या मिस परफेक्ट नहीं है। अगर कोई हमें यहाँ बैठा हुआ नजर आ रहा है तो ये उसका लाइफस्टाइल है और उसकी लाइफस्टाइल की या उसकी नौकरी की रिक्वायरमेंट हो सकती है। लेकिन जो घर बैठी हमारे पास खवातीन है ना, उनसे बड़ा ट्रिब्यूट दुनिया में किसी को जा ही नहीं सकता। मेरी कामयाबी के पीछे मेरी एक हाउस होल्ड माँ है जी हाँ। और शायद मेरी माँ के कामयाबी के पीछे उनकी वर्किंग वालदा होंगी। तो बेसिकली ये चीज जो है ना कि आप जो इंसान जो बच्चे घर में पाल रही हैं, उनको जो रेस कर रही हैं, जो उनकी आप ब्रॉटअप कर रही हैं, वो तो बहुत बड़ी एक मार्वेलस जॉब है जो कि हर कोई नहीं कर सकता। अक्सर वर्किंग लेडीज भी एज अ मदर फेल हो जाती हैं, अक्सर हाउसवाइफ भी एज अ मदर फेल हो जाती हैं, एज अ वाइफ फेल हो जाती हैं। तो इसमें कि रिश्तों में मैनर भी पैदा करें और सबसे बड़ी बात ये अपने ऊपर तवज्जो दें। और मेरा ये ख्याल है कि बहुत से लोग, जैसे हमारे यहाँ HR डिस्कस होता है ऑफिस वगैरह में या जिस तरीके से बात होती है, तो बहुत सी खवातीन ये कहती हुई नजर आती हैं कि मुझे मुर्सी चाहिए तो, या आदमी कहते हैं मुझे जाल ही चाहिए तो मेरा अक्सर से इख्तलाफ होता है। मैं कहती हूँ कि देखो मेरी जात पे सबसे पहला हक जो है ना वो मेरा है। सही बात है। तो मुझे क्या अच्छा लगता है और मैं कैसे उसको मैनेज कर सकती हूँ, लेकिन मुझे अच्छा लगने में मैं इतनी भी नहीं आनी चाहिए कि आप सामने बैठे हुए बंदे की स्पेस या उसको एग्जिस्टेंस को रिजेक्ट कर दें। यही तो हमारी धरती का मैसेज है ना, मैं मां निकरो। हाँ ठीक है, आप में आइए, मैं से निकल के आप में आइए। जी आप बताएं इसे। गैलेक्सी वर्ल्ड में जेको असां हली विया आहियूं न, उन जो वॾो इम्पैक्ट आहे। जी हाँ, बिल्कुल। चमकंदड़ जेके शयूं नज़र ईंदियूं आहिनि, फैंटेसी चमकंदड़ तव्हां गैलेक्सी वर्ल्ड जी ॻाल्हि की मां तव्हांखे हिकिड़ी भली ख़बर ॿुधायां। ख़बर त ॾाढी किनी आहे पर मतिलबु मां तव्हांखे ॿुधायां थो हुन गैलेक्सी वर्ल्ड जे बारे में। जीअं पाण शोएब मलिक बट यू कुडंट अलाउ मी टू कंप्लीट। मां हमेशा मूंखे इहा शिकायत रहंदी उन खां पोइ वरी हाणे ॿी जेका शइ आहे त राहत फ़तेह अली खान, जेको तव्हां इहे कवालियूं ॿुधियूं हूंदियूं, काली काली ज़ुल्फ़ों के फंदे न डालो हमें ज़िंदा रहने दो ए हुस्न वालो, ऐं केतिरियूं मतिलबु हुन जूं कवालियूं, केतिरा ई हुन जा कलाम, पर उहा एथिक्स ऐं नॉर्म्स जॾहिं ॻाल्हि अचे थी त ॾाढो मायूस थींदा आहियूं। त हुन सितारो अॼुकल्ह कुझु गर्दिश में कुझु ॾींहं पहिरीं उनजी ख़बर आई त हुन पंहिंजी टीम खां जेका हुन जेका मैनेजर्स हुआ उन्हनि सां रातालुकी करे छॾी। उन खां पोइ हुनजो जेको प्रोडक्शन मैनेजर हो, जेके हुनजा इवेंट्स मतिलबु त सॼा मैनेज कंदो हुयो, हुनजा अकाउंट्स मैनेज कंदो हुयो, प्रोमोटर हुनजो हुयो, प्रोमोटर सलमान अहमद हुनजो नालो हुयो। सो उन सां हुन लातालकी ज़ाहिर कई। पोइ हुन खिलाफ़ हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई त बाबा हीअ जेको आहे करप्शन कई, हुन ब्लैकमेल कयो, असांजे माली मामलनि में हिननि मामिलो कयो। पोइ हुन सलमान अहमद बि हिनखे जेको आहे जवाबु ॾिनो त बाबा हाणे तो जेतिरो कमायो आहे, मुंहिंजे ख़्याल में को हुन 15 अलाए 20 अरब रुपया कमाया हुआ, अरब रुपया, उन जो सॼो हिकु कागज़ जो चई मूं वटि हिसाबु आहे, ईअं हाणे आउं तोखे TV ते वेही जवाबु ॾींदुसि। 20-25 सालनि जो साथ हुननि ईअं मतिलबु त हिकिड़े ख़राबु तरीक़े सां छॾियो। पोइ हिक ॿिए ते हुननि इल्ज़ाम आया। कल्ह राहत फ़तेह अली खान जी वरी हिकिड़ी वीडियो आई जंहिंमें हू पंहिंजो मुलाज़िम आहे जेको नवीद हुसैन हुनजो नालो आहे, उनखे मारे थो। ठीकु ठाक उनखे मारियो अथसि, जेके गारियूं ॾिनियूं अथसि, जेको हुनजो रवैयो आहे उहो ज़ाहिर तव्हां सभिनी वीडियोज़ में ॾिठो हूंदो। पोइ राति देरि सां उहो मतिलबु त चवे थो त न इहो जेको आहे मां उस्तादु आहियां, उस्तादु मारे सघे थो। अड़े बाबा तूं इख़्लाक़ियात उस्ताद जी हूंदी आहे, कीअं मारे सघे थो, कीअं तशद्दुद करे सघे थो, ऐं कीअं उहो गारियूं ॾेई सघे थो। हर कंहिंजो पंहिंजी इज़त नफ़्स आहे, हर कंहिं पंहिंजी इज़त आहे, वक़ार आहे, तव्हां हुनखे कीअं था मजरूह करे सघो, कीअं था मारे सघो। सो तव्हां ॾिसंदा हूंदा हीउ जेको वीडियो तव्हांजे साम्हूं तस्वीर हले पई त उहो पंहिंजे मुलाज़िम खे मारे पियो। पोइ हुन वीडियो ॾिनी आहे, पोइ चयो त माफ़ी घुरां थो। ऐं पोइ हुनजो नवीद जेको मुलाज़िम आहे, सबबु पोइ जेका ख़बर पई त हुनखे छा ते हुन मारियो, छा ते हुन गारियूं ॾिनियूं, उहो इहो त हुनजो जेको पढ़ियल पाणी हो न उहो गुम थी वियो। यार तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू थी ऐं पोइ तव्हां भई पढ़ियल पाणीअ ते जेको आहे माण्हुनि खे ईअं लतूं हणो, फंछा हणो, इहो राहत फ़तेह अली खान जी कहाणी आहे। सो माना मुझे चवण जो सर मकसद सिर्फ एतिरो आहे, मां सिर्फ एतिरो ऐड करण चाहींदसि त असां मशहूर थी वञूं था, मशहूर थी वञूं था, पर बिल्कुलु पाण वटि टाइम कोन्हे को। ऐं छा चवंदा आहिनि बार बार मैसेज असांखे अचे पियो त मैसेज मैडम खां वठो, ऐं हलो पुजाणी जा ॻाल्हियूं जाम आहिनि। मैडम लास्ट में कोई मैसेज आपसे, सारी बातें खूबसूरत हुई, अब मैसेज का इंतजार है। एक तो मैं सबसे पहले आप सबका, आपकी टीम का, मुर्तज़ा मजबूर सबका शुक्रिया अदा करना चाहूंगी। दूसरी बात ये कि मैं ये कहूँगी
खुश रहना सीखिए। आपकी खुशी का ताल्लुक आपकी जात से है, कोई आपको खुशी देने वाला नहीं है। सही बात। और आपको ये जो सुबह मेहरान है, ये कैसा लगा? ये मुझे बहुत अच्छा लगा। आई थिंक ये तो मेरा भी फेवरेट हो गया है। दिस बिन 3rd-4th टाइम दैट आई एम हियर। और मैडम से तो पहले मुलाकात रही है, लेकिन आपका भी एडिशन जो है टीम में वो बहुत खूबसूरत रहा है यहाँ पे। और मतलब तारीफ हो गई। प्रोड्यूसर साहब आप ये देख लें, सिर्फ डांटा नहीं करें। अच्छा बाबा डायरेक्टर से सावड़ बैठा है बाबा सही खालिद जागीरानी साहब वरी हितां जो दोस्त साईं भी नोटिंग पे वही करे। यो तो मुके ताजा समोसा भी रहल है बाबा ये समोसा की कहानी थियण खपन। ये थियण घुर्जे। नाज़रीन प्रोग्राम जी पुजाणी है। आखिर में हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदो वञा। आखिर में ये है त कल अब्दुल करीम गदाई साहब जी वरसी हुई। तव्हां उन कलाम बिल्कुल ज़रूर ॿुधो हूंदो, जेको मशहूर ज़माना कलाम आहे। उनखे तव्हां महिरबानी करे उन सिटुनि खे 8 फरवरी ते तव्हां लागू कजो। इहे ज़हन में हींअर ई असां तव्हांखे ॿुधायूं था कहिड़ियूं आहिनि पंहिंजो ताहिरा। कहिड़ियूं सिटूं आहिनि? सिटूं आहिनि त नौजवान साथियो, सिंध जा वारसो, साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे, ऐं गदाई मतिलबु जेके कम जूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां ॾिसिजो। इहे सिर्फ़ु लफ़्ज़नि ते गौर कजो त चए थो गदाई गुलामीअ जूं रातूं खुटियूं, वई ॿाट ऊंदहि में बाखूं फुटियूं, उजो हाण ज़ंजीरूं ज़ीरियूं टुटियूं। चवे पियो त गुलामीअ जूं रातूं बि खुटी वियूं आहिनि, ज़ंजीरूं बि टुटी पियूं आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां 8 फरवरी ते पंहिंजे तक़दीर जो फ़ैसिलो सुठो कंदव त इहे सभु ज़ंजीरूं उन वक़्तु ई टुटंदियूं, उन वक़्तु ई इहा लाट ॿरंदी, उन वक़्तु ई हीउ जेको आहे चवनि था जेको नौजवान साथी हो साथ हलंदो रहे, साथ ईअं ई हलंदो। तव्हां ई सिंध जा वारिस आहियो, तव्हां ई हिन धरतीअ जा वारिस आहियो। ऐं मेहदी हसन बि इहो चयो आहे न त हू तुम पासबां इसके, तव्हां पासबां आहियो हिन जा। सो नाज़रीन प्रोग्राम जी पुॼाणी जो वक़्तु अची पहुतो आहे। जी बिल्कुल मैडम, आई एम मच थैंकफुल टू यू। वी बोथ आर मच थैंकफुल टू यू। तव्हां एतिरो ख़ूबसूरत पंहिंजो टाइम ॾिनो आहे। लतीफ़ साईं चयो आहे त ना उमीदी आज को ओछण आदेसिन, कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलनि, सामीअड़ा सामूंड में तंबे जीअं तरनि, वागूं वात वञनि त बि कुछनि कुसनि की न की। व्यूअर्स इन्हनि ख़ूबसूरत सिटुनि सां तव्हां खां मोकिलाईंदासीं। हींअर मूंखे असांजे मोहतरमीन साथी खे आयल मुअज़्ज़िज़ महिमान मैडम साइमा खे ऐं मुंहिंजी इंटायर टीम साइमा सां गॾु बि हिकिड़ी मैडम आयल आहे, उन्हनि खे जी ऑफ द कैमरा असां वटि जेके मैडम साम्हूं मौजूदु आहिनि। मैडम तव्हांजी महिरबानी ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे समूरी टीम खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।